कार्तिक जे महीने में जाते काथे भक्ति जो वातावरण होंदो आहे। गुरु नानक साहिब जो जयंती उत्सव हर गांव हर शहर बल्कि हर देश में सजी धरती ते मनायो वेंदो आहे। उन सां गॾु गॾु हे तुलसियुनि जा ॾींहं अॼु ॿिए ॾींहं जी पावन कथा श्रवण कयो। हा। पुन कहे कृष्ण सुन प्रिया मोहि मैं कथा बखानो सकल तोहे। कृष्ण भगवान सतभामा के तो बुधाए। पुन कर युद्ध गण असुर संग तह भई बाणों की अधिक जंग। शिव जा गण ऐं जलंधर जा राक्षस लड़ाई हली रही है। तब उठ्यो काल नेम बलि जो वह करे युद्ध मुहि समन को। काल नेम बलवान राक्षस ऐं रिश्ते में जेको जलंधर जो सहुरो हुयो। तव्हां पहिरियों ई कथा ॿुधी कि काल नेम जी न्याणीअ सां जलंधर जी शादी थी, जंहिंजो नालो वृंदा हुयो। परंतु राक्षस जेकी हुया उन्हनि खे ईअं बि फ़र्क़ु न पवंदो आहे कि भई असांजो रिश्तो कहिड़ो आहे या हे कहिड़ो कमु थो करे। हे जेका ॻाल्हि चाहे थो उहा मुंहिंजे न्याणीअ लाइ त ग़लति आहे न। अगरि कंहिंजो न्याणो ईअं करे कि ॿिए जी स्त्रीअ खे वठी अचणु चाहे या उन जे लाइ लड़ायूं करे त उन जो सहुरो उन खे साथ थोरी ॾींदो। परंतु राक्षसनि में ईअं न आहे। उहे बसि हिक ॿिए खे साथ ॾींदा आहिनि। उन्हनि खे ॿी ॻाल्हियूं सभु पासे पहिरियों पंहिंजी उन राजा जी जेका आहे आज्ञा मञींदा। उन खे कोई वेर विरोध बि न कंदा उन सां। जलंधर काल नेम जो सहुरो हुयो ऐं हीअ जेका लड़ाई जलंधर करे रहियो आहे पार्वती माता खे हासिल करण लाइ थो करे ऐं उन में ही काल नेम उन जो साथ थो ॾे, लड़ाईअ में साथ थो ॾे। हा। कर धनख बाण लीनो उठाए वह रुद्र सैन मह पड़ियो धाए। धनुष बाण खणी शिव जी सेना की मारण लॻो काल नेम। कार्तक तब सन्मुख भयो लड़े परस पर दोए। पड़े बाण गरजे गगन अंधकार भयो लोए। अंधकार थियो जॾहिं कार्तिक उन जे साम्हूं आयो। ॿिन्ही तरफ़नि तीरनि जी बरसात थी। काल नेम क्रोध मन धारियो पांच बाण कार्तक को मारियो। काल नेम 5 बाण कार्तिक महाराज ॾे हलाया। निरख कार्तक या विधि कीनी ले बरछी ताके उर दीनी। कार्तिक महाराज जी मोर ते सवारी आहे ऐं उन्हनि जे हथ में जेको हथियार आहे उहा नंढी सी बरछी आहे, पर उहा शक्तिशाली आहे। उन उहा बरछी हथ में खणी हलाई। काल नेम धरती पर गिरियो अति व्याकुल मूर्छा होए परियो। उन बरछी जे लॻण सां काल नेम धरतीअ ते किरी पियो। काल नेम पुन सुरत संभारी लई गदा कार्तक को मारी। कार्तिक की गदा हयईं। गिरियो धरन बेबल होए गयो अत मूर्छा कछ जाय न कहियो। धरती ते गिरी पियो, व्याकुल थी मूर्छा थी वियो। बहुर उठ्यो अनसुंभ बलि तब आवत नंदी गण देखियो जब। निशुंभ राक्षस उथियो जॾहिं नंदी गण खे साम्हूं ॾिठईं। लय कर धनुख बाण उठ धायो निकट निशुंभ दैत के आयो। धनुष बाण खणी निशुंभ राक्षस जे वेझो आयो। मार बाण व्याकुल तिह कीनो पुन निशुंभ परस कर लीनो। तीर हलाए व्याकुल करे छॾियईं। निशुंभ पंहिंजो फरसो हथ में संभालियो। मारियो बहुत बल कर ताही गिरियो कछुक मूर्छा तिह आई। जंहिंखे बि हथियार कोई लॻे पियो ॿिन्ही तरफ़ जा हथियार शक्तिशाली, ॿिन्ही तरफ़ शूरवीर शक्तिशाली,
त साम्हूं वारो बेहोश थी किरी पियो पए। नंदी गण बरछी लई हनी निसुंभ जाए। नंदी गण निशंभ सां लड़ाई कई। लाग दैत मूर्छा भयो गिरियो धरन अकुला। लगन साई मूर्छा थी धरती ते किरी पयो। पुन नंदी गण तह चल आयो काल नेम पह बाण चलायो। काल नेम ते वरी तीर हलाई। छो जो शंकर भगवान चयो न कि तव्हां धर्म जी लड़ाई कजो, अधर्म जी लड़ाई न कजो। कोई बेहोश थी वञे त उन खे न मारजो, ऐं कोई पुठी ॾेई करे भॼी वञे त उन खे पुठीअ ते वार न कजो। हा। अश्व सहित तिह रथ बिडारियो ध्वजा सारथी धरन पछाड़ियो। सॼो उन जो रथ टोड़े छॾियईं, सारथीअ सहित उन जो घोड़ा छत्र जेको जेको थींदो आहे सभु तोड़े छॾियईं। पुन नंदी गण के मन आयो कर त्रिशूल ले तिह डिग पायो। साध संगत जी, नंदी गण भगवान शिव शंकर भोलेनाथ जो ख़ासि ईअं सम्झो कि वज़ीर बि आहे ऐं संभाल करण वारो बि आहे, रक्षक बि आहे भगवान जे सॼी सेना जो, ऐं सेनापति बि आहे। ख़ासि सेवादारी नंदी गण, त उन खे बि शिव शंकर भगवान वांगुरु हथ में त्रिशूल हुयो, खणी करे आयो। काल नेम के मस्तक मारियो कीन मूर्छा धरन पछारियो। काल नेम जे मस्तक ते हैं, काल नेम जे मस्तक ते जीअं ई उहो भोलेनाथ जहिड़ो त्रिशूल नंदी गण जो लॻो, काल नेम राक्षस जेको जलंधर जो सहुरो हो, ध्यानु कजो, मूर्छा थी किरी पियो। लय धनुक पुन शुंभ चल गयो तह गणेश के सन्मुख भयो। ॿिन्ही सेनाउनि जी पाण में लड़ाई थियण लॻी। हाणे गणपति बि लड़ाई करण अची वियो। वैसे त असां गणपति भगवान जी विघ्न हार चई पूजा कंदा आहियूं। गणपति भगवान खे मंगल मूर्ति चवंदा आहियूं। सभु जेके मंगल कार्य थींदा आहिनि उहे गणपति कंदा आहिनि। ऐं भगवान गणपति बि अॼु पंहिंजे पिता जे आज्ञा पाए ऐं पंहिंजी सेना लाइ, पंहिंजे धर्म जी रक्षा करण लाइ राक्षसनि सां लड़ाई करण लाइ अची विया। गणपत मूसक पर चढ़े लीन बाण कर माहे। उन्हनि जो वाहन मूसक, उन मूसक वाहन ते चढ़ी धनुष बाण हलाइण लॻा। जाए शुंभ सन्मुख भयो लड़े परस पर ताहे। शुंभ जे सन्मुख गणपति, गणपति जे सन्मुख शुंभ हिक ॿिए सां लड़ाई शुरू कयो। तीन बाण गणपत को शुंभ चलाइयो। पहिरियों वारो शुंभ राक्षस खे मिलियो, टे बाण गणपति ॾे हलाए। लगे आए मूसक को धरन गिराइयो। उहे बाण गणपतिअ खे न लॻी, मूसक खे लॻी आहे वीचारे खे। उहो बेहोश थी धरतीअ ते किरी पियो। मूसक छाड गणेश तहां पाइक भयो। गणपति मूसक तो हेठि लही पैदल यात्री थी पिया, पैदल सिपाही थी पिया। फरस लीन कर माहे शुंभ के सिर दियो। फरसो खणी करे शुंभ राक्षस जे सिर में हयऊं। लॻियो परस जो शुंभ को गिरियो खाए पाछार। हरे कृष्ण हरे कृष्ण। हिक ॿिए जो हथियार एॾो शक्तिशाली हुयो कि लॻण सां ई साम्हूं वारो किरी पियो पवे। काल नेम अन शुंभ पुन मूर्छा उठे संभारे। ऐं जेके पहिरियों कथा ॿुधो मूर्छा थी विया, उहे हाणे जागी सुजाग थिया। काल नेम अन शुंभ तब निरखी या विधि आए। हाणे उन्हनि छा ॾिठो ऐं छा कयूं? राक्षस त हुया, राक्षसनि जी ॿुधी त राक्षसनि जहिड़ी हूंदी न, उन्हनि अधर्म जी युद्ध शुरू कई। चले क्रोध एक दंत पहे लड़े सन्मुख धाए। एक दंत माने गणपति, एक दंत दयावंत चार भुजाधारी चवंदा आहियो न,
एक दंत ते घेरे विया सभु राक्षस मिली करे। उन्हनि खे ख़बर ई ही भॻवान भोलेनाथ जो प्यारो आहे ॾाढो, पार्वती माता जो प्यारो आहे। उन खे सभु राक्षस मिली करे घेरे विया, जबकि आज्ञा ईअं हुई कि हिकु माण्हू सां लड़ाई करे। मूसक मूर्छा देख कर गणपत लियो उठाए। गणपतिअ पंहिंजी कृपा जो हथ फेरियो पंहिंजे वाहन मूसक ते। उन खे सुजाग कयईं, भाई उथ, तूं कीअं बेहोश पियो आहे अञा ताईं? हे सभु राक्षस घेरींदा था वञनि। पुन तां पर आरूढ़ हुए खल आवत निरखाए। गणपति भगवान ॾिठो कि राक्षस चारों तरफ़ घेरनि था ऐं गुस्से में भरिजी करे उन्हनि सभिनी राक्षसनि ॾे निहारियो। काल नेम अनसुंभ तब बल कर मारे बाण। कालनेम ऐं निशंभ मिली करे गणपतिअ ॾे ॿिन्ही ॼणनि तीर हलाया। जिम सावन बादर उठे त्यों न बछायो भान। सावन में जीअं बरसाति थींदी आहे तीअं ॿिन्ही तरफ़नि तीर हलण लॻा। गवर सुत निरख अति क्रोध कीना। अति क्रोध आयो गौरी सुत खे। पुन फरस त्रिशूल कर गुरज लीना। फरस त्रिशूल गुरज टे हथियार हिक साथ हलाइण लॻो गणेश भगवान। कई कोट दल योद्ध त्रिशूल मारे। कई करोड़े योद्धा त त्रिशूल सां मारे छॾियईं। कई कोट योद्धे फरस स्यों प्रहारे। कई करोड़े योद्धा त फरसे सां मारे छॾियईं। कई कोट जोधे हने गुरज ताही। कई करोड़े योद्धा गुरज सां मारे छॾियईं। कई मूसक कीते हथ ठौर माही। हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। हा, कई मुए जो क्रोध कर दृष्ट फेरे। मालिक खे जॾहिं ताक़त हूंदी आहे त नौकर खे बि ताक़त हूंदी आहे। मालिक जो जॾहिं ॾाढो ख़ूब ज़बरदस्त नालो हूंदो आहे त उन जे नौकरनि खे बि ॾाढो हिकदमि पावर वधी वेंदो आहे। मूसक जेको आहे, जेको कुओ गणपतिअ जो, चवनि था उहो बि ईअं पियो हले कि केतिरनि खे हली हली करे मारे पियो छॾे। उहो कीअं पियो मारे? पंहिंजो विशाल कुओ, ईअं न उन जो स्वरूप कुए वांगुरु आहे। बाक़ी ईअं न सम्झिजो कि एतिरो कुओ हूंदो गणपतिअ जो, न, उहो विशाल, उन जो स्वरूप उहे आहे, उन जो रूप कुए वांगुरु आहे। केतिरनि राक्षसनि खे त गणपतिअ जे वाहन मूसक बि मारे छॾियो। मिले असुर सब गवर सुत आए घेरे। सभु राक्षस जेके वॾा वॾा रथी महारथी हुया उन्हनि मिली करे चक्रव्यूह ठाहियो ऐं चारों तरफ़ गणपतिअ खे घेरे विया। देखी या विध गवर सुत महाभयानक होए। महाभयानक परिस्थिति थी वई। गवर सुत ॾिठो, आज्ञा की निरुद्र जी पर्यो वीर भद्र सोए। मथी कैलाश पर्वत ते भगवान शिव शंकर भोलेनाथ वेठा हुया। वो सॼी लड़ाई ॾिसनि पिया। जंहिंमहिल ॾिठऊं कि गणपतिअ खे सभु राक्षस घेरे विया आहिनि, ॾाढो गुस्सो आयो। भगवान शंकर चयो त अधर्मीन, असां चयोसीं कि बराबरि लड़ाई कजो, हे त हिकु ॼणे खे सभु घेरे विया आहिनि। तॾहिं आज्ञा कयऊं, चढ़ियो वीर भद्र गोद होए सैन बांधी। हिकिड़ो ॿियो वॾो सेनापति भगवान शिव शंकर जो, उन जो नालो आहे वीरभद्र। वीरभद्र महाबलशाली भोलेनाथ जो सेवक, उहो पंहिंजी सेना वठी करे गणपतिअ जी मदद करण लाइ आयो। तब चली रज गगन में भई आंधी। उन अचण सां ई उन्हनि जो चक्रव्यूह तोड़ियो राक्षसनि जो, जेके घेरो करे विया हुआ। उन मां 2-4 महारथियुनि खे मारे करे हटायो ऐं जीअं ई अंदरि आयो लड़ाई जे मैदान में, आंधी हलण लॻी उन्हनि जे अचण सां।
कई वीर बैताल विकराल आए। कई वीर विकराल बैताल वीरभद्र जे सेना में आया। कई भूत संग डाकणी प्रेत उन्हें जे धाए। सेना में कई भूत प्रेत भी हुआ। कूख मांड भैरव तहाँ बहु पिशाचिनी संग। कुष्मांड ये जातियों तो भूतन प्रेतन जूं पिशाच पिशाचनियूं उन्हनि सां गॾु हुया। हरख कार तक गवर सुत देख चमू को रंग। चओ जय श्री कृष्ण। हाणे कार्तिक ऐं गणेश ॾिसण लॻा पंहिंजी सेना खे, भई असांजी सेना अची वई आहे, त उन्हनि जो उत्साह वधी वियो, ख़ुशी वधी वई, उन्हनि जे चेहरे ते रौनक अची वई। लड़े परस प्रभूत और असुर ताही। साध संगत जी आपस में जलंधर जी सेना और शिव जी सेना लड़ाई करण लगा। वडे नाद और शंख बहु कटक माही। वॾा वॾा साज थींदा आहिनि लड़ाईअ जा, उहे वॼण लॻा। शंख बि वॼाए वेंदो आहे लड़ाईअ में। शंख जी ध्वनीअ सां ताक़त पैदा थींदी आहे। शंख जी ध्वनीअ सां वातावरण पवित्र थींदो आहे। ऐं शंख जी ध्वनीअ सां जल पीअण सां उन जी कंहिंजी वाणी कमज़ोर हुजे ॿार जी, त उनखे वाणी शक्ति अची वेंदी आहे। इहे ॾाढा फ़ाइदा आहिनि। शंख पंहिंजे घर में रखण सां लक्ष्मी माता जी बि कृपा थींदी आहे, छोकी शंख समुद्र जो हिकु अंश आहे, समुद्र मां निकितल आहे। शंख घर में रखणु लाभदायक थींदो आहे ऐं वॼाइण बि लाभदायक थींदो आहे। हा, अच्छा, योग में बि शंख वॼाइण योग जी बि हिकु क्रिया अथव। शंख वॼाइण, बांसुरी वॼाइण या मुंहं सां जेके बि साज वॼंदा आहिनि, उहे वॼाइण बि हिकु योग जी क्रिया आहे। हा, तहां डाकणी प्रेत बहु दैत खाए। हा, कई वीर भद्र गदा सौ काट घाए। तबे उदद सुत देख बहु क्रोध आयो। जलंधर खे हाणे क्रोध आयो। शिव जी सेना अची वई, उन्हनि जलंधर जे सेना खे मारणु शुरू कयो, त जलंधर खे क्रोध आयो। करी बाण बरखा गगन भान छायो। अहिड़ी बाणनि जी बरसात जलंधर पाण कई कि आसमान छाइजी वियो। तबे कारतक नंदी गण क्रोध धारे। कार्तिक ऐं नंदी गण खे क्रोध आयो। करी अगन वरखा कई दैत मारे। अग्नीअ जी बरसात करे छॾियऊं तीरनि जे द्वारा। अहिड़ा अहिड़ा शक्तिशाली तीर हूंदा आहिनि कि जेको हलाइण सां पाणीअ जी बरसात थी सघंदी आहे, जेको हलाइण सां अग्नीअ जी बरसात थी सघंदी आहे। ऐं तीरनि में हिकिड़ा थींदा आहिनि ब्रह्म अस्त्र, उहे भयंकर हूंदा आहिनि, उन्हनि जो असरु ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। तीअं उन्हनि वटि अनेक हथियार हुया, सभिनी ॿिन्ही पासनि उहे हथियार हलाया। वीरभद्र और गवर सुत मारे बाण करोड़। वीरभद्र ऐं गौरी सुत गणपति करोड़ी तीर हलाया। 5 बाण दध सुत हने पुन ताही की और। 5 तीर जलंधर हलाया उन्हनि जे तरफ़। लग्यो बाण गणपति को जबही गिरियो धरन मूर्छा होए तबही। जलंधर राजा भी कोई घट शक्तिशाली न हुयो, खूब ताक़त हुई उनखे। ऐं उन जीअं 5 बाण हलाया, उन मां हिकु बाण त गणपतिअ खे लॻो। सप्त बाण पुन अवर लगाए नंदी गण कौं धरन गिराए। जलंधर 7 बाण नंदी गण खे हयां, किरी पियो उहो बि। वीरभद्र को मारे बीसा गिरियो धरन भूतन को ईसा। भूत प्रेतन जी सेना जो सेनापति वीरभद्र उनखे 20 तीर जलंधर हणी छॾिया। 20 तीर लॻण सां तो हिकदमि घायल थी किरी पियो। तब कारतक गुरज उठायो लॻियो जलंधर तब मूर्छायो। कार्तिक भगवान पंहिंजो गुरज संभालियो, जलंधर जे मस्तक में हयो। हाणे जलंधर राजा मूर्छा थी किरी पियो। पुन उदद सुत गदा संभारी
कार्तक के मस्तक मह मारी। परंतु ॾाढी शक्ति हुई जलंधर खे, ॾाढी ताक़त हुई, इन करे जल्दी जलंधर वरी उथी खड़ो थियो, कार्तिक खे गदा हयईं। कार्तक पर्यो धरन मूर्छायो, पुन संभार गणपति उठ आयो। हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। हाँ लियो फरस कर मार्यो जाई, जलंधर की गदा गिराई। हाँ लयो जलंधर परस तब, वीरभद्र को घाए। एक ॿिए में खूब लड़ाई करण लगा वीरभद्र ऐं जलंधर। गिर्यो धरन तह भूत पते, पर्यो अधिक मूर्छाए। कॾहिं ही मूर्छा कॾहिं हो मूर्छा पियो थी वञे। तबे जलंधर हर कियो, वीरभद्र को मारे। आत्म गण शिव पै गए, कीनी जाए पुकार। वरी शिव जा भक्त, वरी शिव भोलेनाथ जी सेना शंकर भगवान वटि आया कि प्रभु असां न विड़ी सघंदासीं इन्हनि राक्षसनि सां, ही त मारे छॾींदा असांखे। भगवान तव्हां मथे वेठा आहियो कैलाश पर्वत ते, असांखे त ताक़त ई न आहे हिननि सां विड़ी सघूं, तव्हांखे ई लड़ाई करणी पवंदी। इन्हनि सां लड़ाई करणु ॾाढी मुश्किल, ॾाढी कठिन ॻाल्हि आहे। हा इहा कथा हिते रखो, हाणे ध्यानु ॾियो हुन कथा ॾे। उहा कथा किथे पहुती? कल्ह राजकुमार ऋतुपर्ण खे श्राप मिलियो। राजा चंद्र उदय भोलेनाथ जी तपस्या कई, उनखे हिकु न्याणी ॼाई। उहा न्याणी बि शिव भगवान जी भक्त हुई। उहा न्याणी वॾी थी आहे। हाणे उहा कथा अॻिते श्रवण कयो। तुलसियुनि जी पावन कथा आरंभ करण खां पहिरियों भगवत नाम जो मुख सां सभई उच्चारण कजो, कंहिंजी रसना ख़ाली रहिजी न वञे। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, स्वामी नारायण नारायण हरि हरि, स्वामी नारायण नारायण हरि हरि। तेरी लीला प्रभु है न्यारी न्यारी हरि हरि, तेरी लीला सब है न्यारी न्यारी हरि हरि। ओ तेरी महिमा सबसे भारी भारी हरि हरि, महिमा सबसे भारी भारी हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण। भजो नारायण नारायण हरि हरि, भजो नारायण नारायण हरि हरि। जपो नारायण नारायण हरि हरि, जपो नारायण नारायण हरि हरि। सत्य नारायण नारायण हरि हरि, नारायण नारायण हरि हरि। ओ श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि।
देखा तो यही लगा, तेरे जग में है भगवन दगा ही दगा, दगा ही दगा। जग में है भगवान दगा ही दगा, दगा ही दगा। दिल में सोचा तो ये जाना, बिन तेरे यहाँ पर कोई न सगा, कोई न सगा। बिन तेरे यहाँ पर कोई न सगा, कोई न सगा। तेरे नाम की महिमा भारी भारी, हरि हरि। ओ तेरे नाम की महिमा भारी भारी, हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। स्वामी नारायण नारायण हरि हरि। स्वामी नारायण नारायण हरि हरि। सत्य नारायण नारायण हरि हरि। सत्य नारायण नारायण हरि हरि। हरि के नाम का पारस जो छू ले वो हो जाए सोना, हो जाए सोना। दो अक्षर का शब्द हरि है लेकिन बड़ा सलोना, लेकिन बड़ा सलोना। वो जिसने संकट डाले भारी भारी, हरि हरि। जिसने संकट डाले भारी भारी, हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। श्रीमन्नारायण नारायण हरि हरि। सत्य उत्तम हर की कथा, नाम सुनत दर्द दुख लथा। भगवान जी मिठी कथा एडी रसदायक, एडी अमृतमयी कि उन जी ॿुधण सां ई सभु दुख लही वेंदा। कॾहिं कथा जो रस जो जेको अमृत आहे उहो महसूसु थिए जीव खे, पोइ संसार जा दुख उनखे सताए न सघंदा। ईअं दवा असां पीअंदा आहियूं, हा, पर दवा डॉक्टर जेका ॾिनी आहे उहा असरु करे वञे त पोइ काई बीमारी वेझो न ईंदी। की दवा में एॾो पावर आहे, प्रतिरोधात्मक शक्ति आहे। कहिड़ी बि दवा हुजे, उहा दवा अगरि असां पीतीसीं ऐं असांजे शरीर ते उन असरु कयो, सूट करे वई दवा, बसि पोइ बीमारी काई न रहंदी, दुख न रहंदो। त हीअ त दवा त अहिड़ी आहे कि सर्व रोग का औखद नाम। भगवान जो नाम, भगवान जी भक्ति, भगवान जी कथा जी त सभिनी दुखनि जी दवा आहे। इहा त ईअं अहिड़ी दवा आहे कि हर दुख खे दूर करण वारी दवा आहे। अचो प्रेम सां श्रवण कयो। विनय करत धर्मज भूपाला, हे भीषम मम किता कृपाला। हमको कथा सुनाई सारी, ऋतु प्रण को किम बर्यो कुमारी। युधिष्ठिर भीष्म पितामह खां पुछे तो कीअं राजकुमारी शादी कई। एडी सुंदर राजकुमारी, खुद शंकर भगवान वरदान ॾिनसि कि तोखे सुहिणो घोटु मिलंदो, तोखे ॾाढो सुठो पति मिलंदो, तूं राजभाग माणींदीअ। त उन वरी इन कोड़ीअ सां कीअं शादी कई हूंदी, कारण छा?
किस अपराध सुता तिह कीनो, अस रोगी प्रत जिह पिता दीनो। मूंखे कथा ॿुधायो। हा, किम कन्या वह बरो भुआला, सकल सुनाय होय कृपाला। सॼी कथा ॿुधायो। सुन धर्मज बच कहत पितामा, सुंदर सकल कथा अभिरामा। इहा सुंदर कथा भीष्म पितामह ॿुधाए रहियो आहे। भीष्म पितामह कहिड़ो? गंगा पुत्र, गंगा माता जो पुत्र भीष्म, ऐं जंहिंजी मशहूरु प्रतिज्ञा हूंदी संसार में, वचन हिकु दफ़ो कयईं त उन वचन तां कॾहिं टलजंदो न हो। अहिड़ो सचो इंसानु, अहिड़ो जेको सचो इंसानु हूंदो आहे दिलि जो, उहो अगरि कंहिंसां ॻाल्हाए बि त ॿुधण वारे ते प्रभाव पवंदो आहे। भीष्म पितामह कथा ॿुधाए त सोचो केॾो न ॿुधण वारे खे आनंद ईंदो हूंदो कि सत्य जी मूर्ति, प्रतिज्ञा जी मूर्ति, अटल वचन जी मूर्ति भीष्म पितामह। भीष्म पितामह नंढी उमिरि जो हुयो त उन जो पिता जंगल में शिकार करणु वियो। शिकार करणु वियो त हिकु सुंदर कन्या ॾिठई, उन ते मोहित थी वियो। उहा कन्या केरु हुई? जंगल जी राजा जी धीअ हुई। जंगल में बि भील थींदा आहिनि, उन्हनि जा राजा हुया, आदिवासी भील, जेके जंगली जातियूं हूंदियूं आहिनि, उन में उन्हनि जी उहा न्याणी हुई। त राजा उतां जे राजा खे चयो, भई मां वॾो राजा आहियां हिंदुस्तान जो, तूं पंहिंजे न्याणीअ जी शादी मूंसां कराए। त हुन चयईंसि न, मां न कराईंदमि। चयईं छो? छोकी तुंहिंजी अॻु में ई शादी थियल आहे, तोखे अॻु में ई ॿार आहिनि, हिन खे तूं वठी वेंदे त उते भले थोरा ॾींहं राणी करे रखंदेसि, पोइ त हिन जी इज़त नौकराणीअ जहिड़ी हूंदी, राजपाट त तुंहिंजे पुटनि खे मिलंदो न, ऐं महाराणियूं त उहे जेके तो वटि पहिरियों आहिनि उहे ई हूंदियूं। मुंहिंजी धीअ कहिड़ो सुख पाईंदी तो वटि? मूंखे न, मां कंहिं भले ग़रीब सां पंहिंजी जात में कंदुमि, तोखे न ॾींदुमि। अॻे बि ई क़दुरु हूंदी हुई न्याणीअ जी, न्याणी ईअं ॾेई न छॾींदा कंहिंखे। हाणे जंगल जो हिकिड़ो मामूली राजा हिंदुस्तान जे वॾे राजा खे पंहिंजी न्याणी चए थो मां न ॾींदुमि, धन दौलत खे छा कंदुमि, मूंखे कोई सोन चिड़िया ठाहिणो आहे छा? उनखे सोन जे पिंजरे में बंदि करे मूंखे रखणी आहे छा पंहिंजी धीअ? न न, मूंखे धन दौलत न खपे। उन जे लाइ अहिड़ो पति खपे जेको मुंहिंजे धीअ खे अखियुनि में विहारे, जेको मुंहिंजे धीअ जी हर ॻाल्हि पूरी करे, जेको मुंहिंजे धीअ जी दिलि ख़ुशि करे। छोकी पीउ जो प्यारु न्याणीअ सां हूंदो आहे ॾाढो, माउ जो प्यारु पुट सां हूंदो आहे, पीउ जो प्यारु धीअ सां हूंदो आहे ॾाढो। त पिता हमेशह इहो ख़्यालु रखंदो आहे कि मां जाते न्याणी ॾियां थो, मुंहिंजी न्याणी सुखी रहे, उनखे कंहिं धन दौलत जी कमी न हुजे। उहो वीचारो इहो सोचे करे पाण खां वॾे घर में ॾींदो आहे, पाण खां सुठे घर में ॾींदो आहे, जाते उन जी औकात न हूंदी आहे उते बि कोशिशि करे ॾींदो आहे कि मूंखे चाहे जेतिरो बि ख़र्चु करिणो पए, भले दहेज ॾियणो पए, तॾहिं बि मां उते ॾियां जाते मुंहिंजी न्याणी हमेशह सुखी रहे। भीष्म पितामह जो पिता केरु हुयो? शांतनु। शांतनु, शांतनुअ खे उन भीलनि जे राजा चयो मां तोखे पंहिंजी न्याणी न ॾींदुमि। राजा घर आयो, उदास वेही रहियो। उदास छो वेही रहियो? कि उनजो दिलि, उनजो मन, दिमाग़ उन जंगल जी सुंदरीअ में लॻल हो। भीष्म पितामह ॾिठो कि पिता जॾहिं खां जंगल मां आया आहिनि शिकार तां, तॾहिं खां उदास उदास उदास। हाणे पुट बि अहिड़ो हुजणु खपे जेको पीउ जो ख़्यालु रखे न, पीउ जो ध्यानु रखे भई मुंहिंजो पीउ ख़ुशि आहे। पीउ त हमेशह ख़्यालु रखंदो आहे भई मुंहिंजा बचड़ा ख़ुशि आहिनि, पर औलाद जो बि फ़र्ज़ु आहे न उहे ॾिसनि कि असांजा माता पिता ख़ुशि त आहिनि। अरे मुंहिंजो पिता ख़ुशि त आहे। पुट खे चिंता थी पई, बार बार पुछणु लॻो बाबा तव्हांजी तबियत त ठीकु आहे? पिताश्री तव्हां ठीकु त आहियो? तव्हां जॾहिं खां शिकार तां आया आहियो उदास आहियो? त जेके गॾु शिकार ते विया उन्हनि खे पकड़ई। छो मुंहिंजा पिता उदास छो आहिनि? उन्हनि ॿुधाई सॼी ॻाल्हि। हीअं हीअं ॻाल्हि आहे। अरे भीष्म पितामह ओॾी जंगल में वियो, राजा खे हथ जोड़े चयईं पंहिंजी न्याणी जेका तव्हांजी आहे मुंहिंजे पिता खे ॾियो, मां उन्हनि जो पुटु तव्हांखे वेनिती थो कयां।
मुंहिंजो पिता उदास आहे, मां सही नथो सघां। ऐं मूं में एॾी शक्ति आहे कि मां अकेलो ई चाहियां त तव्हां सां लड़ाई करे उहा वठी वञी सघां थो, पर न आख़िर उहा मुंहिंजी माता थींदी त मां उनखे ईअं छो वठी वञा, इज़त मान सां वठी वञा। जल्दी कयो तव्हां, मुंहिंजो चवणु मञो। उन चयसि भीष्म मां तुंहिंजी इज़त कंदो आहियां, मां बि तुंहिंजी इज़त कंदो आहियां। ऐं मुंहिंजा हे शर्त आहिनि। चई शर्त मंज़ूर आहिनि। ही कहिड़ा? चई शर्त जे अनुसार तूं ईअं थो चाहे न कि उन राजा जो पुटु राजगद्दीअ ते न वेहे, तव्हांजी न्याणीअ जो पुटु राजगद्दीअ ते वेहे, मूंखे मंज़ूर आहे। उन जो पुटु मां आहियां, मां ई आहियां, हिकु इकलौतो पुटु ऐं वॾो पुटु मां आहियां। त चई तो ते कहिड़ो भरोसो? तूं हिन महिल चएं थो मां शादी कराए छॾियां पंहिंजे धीअ जी तुंहिंजे पिता सां, पोइ तूं शादी करें, तोखे औलाद ॼमे, उन्हनि खे गद्दीअ ते विहारे, मुंहिंजे धीअ जे ॿारनि खे कढी छॾे। अरे भीष्म पितामह चयो तोखे मूं ते विश्वास न आहे? मां गंगा पुत्र आहियां भाई। ॿई हथ मथे करे चई मां भीष्म पितामह गंगा पुत्र प्रतिज्ञा थो कयां, मां सॼी ज़िंदगी शादी न कंदुमि। अरे कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? अगरि पिता जी ख़ुशीअ लाइ, माता पिता खे सुख ॾियण लाइ मां हीउ जीवन उन्हनि त ॾिनो आहे न। अगरि मां क़ुर्बान करे छॾियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? शादी न कई, छा थियो? जॾहिं भीष्म पितामह जी प्रतिज्ञा कई, उहो जंगल जो राजा तयारु थी वियो। पंहिंजी न्याणी भीष्म खे चई बसि हाणे तूं प्रतिज्ञा कई त भीष्म जी प्रतिज्ञा कॾहिं कूड़ी न थींदी, मूंखे ख़बर आहे। मां पंहिंजी न्याणी तोखे बिना सोचे सम्झे रथ ते विहारे ॾियां थो, तूं वठी वञ पंहिंजे पिता सां शादी कराए। राजा भीष्म पंहिंजे माता खे रथ ते विहारे वठी आयो, पंहिंजे पिता सां शादी करे त उनजो पिता ॾाढो ख़ुशि थियो। पर उनखे इहा ख़बर न हुई कि हे कमु करिया हुआ भीष्म। पोइ ख़बर पई उनखे त पुट जे खे ॾिसी रोअंदो हुयो कि अरे तूं हे छा करे छॾियो, तूं मुंहिंजे करे हीअं छो कयो, हूअं कयो। पर उन जे ई औलाद खे राज सिंघासन मिलियो, हस्तिनापुर जो, दिल्लीअ जो, हिंदुस्तान जा उहे राजाऊं थिया। पांडव ऐं कौरव वंश उन मां पैदा थिया। चओ जय श्री कृष्ण। भीष्म उहो जेको सत्य जी मूर्ति, प्रतिज्ञा जी मूर्ति, उन हीअ कथा ॿुधाई आहे युधिष्ठिर खे। हा सुन धर्मज बच कहत पितामह, सुंदर सकल कथा अभिरामा। कथा ॿुधाइण वारे जी भावना, कथा ॿुधाइण वारे जी दिलि, कथा ॿुधाइण वारे जो दिमाग़, इहे सभु सत्संग कथा में लॻल हुजनि तॾहिं ॿुधण वारे ते असरु थींदो आहे। पढ़ाइण वारो स्कूल में जेको टीचर हूंदो आहे, उन जो दिमाग़, उन जी पूरी ध्यानु, उन जी हर ॻाल्हि उन सब्जेक्ट ते हुजे तॾहिं ॿुधण वारनि ॿारनि खे उहो सब्जेक्ट असरु कंदो आहे, उहे सिखी सघंदा आहिनि। अगरि उन टीचर जो ई ध्यानु न आहे, कथा करण वारे जो ई ठीक सां ध्यानु न आहे, त पोइ ॿुधण वारनि खे रस बि न ईंदो, सम्झ में बि न ईंदनि कथा। चओ जय श्री कृष्ण। चंद्र उदय भूपत मथुरा को, महाबली पालत पिरजा को। चंद्र उदय जंहिंजी तव्हां कल्ह कथा ॿुधी, देवन की पूजा नित करही, शंकर भजन माहि चित धरही। भगवान शिव जो उहो बि भक्त हुयो। भगवान शंकर जी चरणनि में उन जो चित लॻल हूंदो। कन्या साथ प्रीत रुच भारी, जिम लोभी निर्धन हितकारी। उन राजा जी बि पंहिंजे न्याणीअ सां ॾाढी सिक हुई। सत्यवंती शिव को भजन, करत सदा सहनेम। हा बहु सुगंध नैवेद युत, विधवत पूजत प्रेम। वाह वाह। एकदन नृप मृगया मन कीना, मंत्री भृत्य साथ बहुलीना। राजा हिकु ॾींहुं शिकार ते हलियो। शिकार ते हलियो त मंत्री बि हलिया, सेना बि हली, कुझु सिपाही बि हलिया। फिरत फिरत निकस्यो तह जाई, जिह बन माहिर तो प्रण राई। उन बन में अची पहुता जाते ऋतुपर्ण राजकुमार श्राप जे वश पियो हुयो। अति दुर्गंध सहित बन भरियो,
चंद्रोदय अचरज मन धरियो। उन जंगल में जीअं अंदर वञनि पिया, उन्हनि जो साह मुंझण लॻो, उन्हनि खे तकलीफ़ थियण लॻी, उन्हनि खे लॻण लॻो कि अरे हितां जो वातावरण ईअं कीअं थी वियो आहे। आख़िर उन्हनि खे रुकणो पियो, अॻिते न वधिया, बीह रहिया। ये कारण छा आहे? बहु भृत्यन को कहो बुलाई, यह सब बन तुम ढूंढो जाई। राजा नौकरनि खे चयो कि छोकी बन त असांजो ई आहे न, हीउ देश असांजो आहे, एरिया असांजी आहे, ॻोल्हियो कि एॾी हितां जो वातावरण दूषित छो थी आहे, एॾो गंदगी ख़राब वातावरण छो थियो आहे, जल्दी कयो ॻोल्हियो। कुझु सिपाही हेॾे होॾे ॻोल्हण विया। जो इहा सद हो त सुगंधा, अब किम कर यह भी दुर्गंधा। हिते त हमेशह खुशबू हूंदी, गुलनि जी बहार, आनंद वठण लाइ असां हिते ईंदा हुआसीं। केॾा सुंदर बाग आहिनि, एॾा सुंदर वण आहिनि, एॾी सुंदर छांव आहे, एॾा झरना आहिनि, एॾो हितां जो सुंदर वातावरण, असांखे आनंद ईंदो। हिते छा थी वियो? दौड़े सकल भृत्य बन माही, पर्योर त्रु प्रण गए तहाही। जल्दी सिपाही ॻोल्हण लॻा, आख़िर ॻोल्हे वरितऊं। जाते राजकुमार ऋतुपर्ण कोढ़ में भरियल, गंदगीअ में भरियल धरतीअ ते सुम्हियो पियो हो। रुद्र पूय कर तन तिह भरियो, धनुक बाण आगे तिह धरियो। धरियो धनुक बाण देख जान्यो, राजकुमार सुहृदय महे। वाह 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 वाह। आए समीप भूप सकले, जोर कर बोले सुताहे। वाह वाह। को नृपत सुत ताड़त सिराप, पर्यो यह बन मैं अहे। धन भाग। तिह देह ते दुर्गंध आवत, दिस विदिस सब भर रहे। अची करे सिपाहिन ॿुधायो कि प्रभु महारोगी आहे कोई, असाध्य रोग। ऐं असाध्य रोग बि ईअं नथो लॻे कि खाली शरीर जो आहे। कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो न कि असां सभु डॉक्टरी जांच कराईंदा आहियूं, डॉक्टर चवंदा आहिनि काई प्रॉब्लम न आहे। अरे भाई काई प्रॉब्लम न आहे त दुख छो आहे, तकलीफ़ छो आहे? कोई अंदरूनी काई ॿी ॻाल्हि आहे जेका डॉक्टरनि खे ऐं मशीनुनि खे सम्झ में नथी अचे। सिपाही चवनि था असां ॾिसी त आयासीं, रोगी आहे, कोड़ अथसि, कीड़ा पियल अथसि, परंतु ईअं नथो लॻे कि इनखे दुख कोई शारीरिक आयो आहे। इनखे लॻे थो कि दुख कंहिंजी बद दुआ लॻी आहे। छोकी दुख त रोज़ ज़िंदगीअ में ईंदा रहंदा आहिनि, दुख सुख ॿई ईंदा आहिनि, पर जॾहिं कोई ख़तरनाक अहिड़ो दुख अची वञे कि डॉक्टर जी दवा असर न करे त सम्झिजो उहो दुख कंहिंजे बददुआ सां उनखे मिलियो आहे। उन जे लाइ उनखे कोई उपाउ करणो पवंदो, तॾहिं दुख लहंदो, डॉक्टर जी दवा सां न लही सघंदो। तॾहिं चवंदा आहिनि संत की दवा सां गॾु दुआ जी ज़रूरत पवंदी आहे। आम दुख हुजे, जेको शारीरिक दुख हुजे त डॉक्टर कोई सीधो साधो डॉक्टर बि दवा ॾींदो न, नंढो डॉक्टर बि कोई दवा ॾींदो त ॿिनि ॾींहंनि में लही वेंदो। ऐं दुख कंहिंजे बद दुआ सां आहे त उहो डॉक्टर कीअं वीचारो लाहे? पोइ उन जे लाइ कंहिंजी आसीस वठणी पवंदी। थी सघे त उन जी आसीस वठि जंहिंजी तूं दिलि दुखाई आहे, ऐं नथो वठी सघे त कंहिं संत महात्मा जी आसीस घुरंदा आहियूं असां। पोइ वीचारा संत सम्झी वेंदा आहिनि भई हे दुखाए ॿियनि जी दिलि तो, ॿिए सां पेर असांजा तो पकड़े अची। संत सम्झी वेंदा आहिनि, तपाए दुनिया खे तो, पोइ जॾहिं लोड़े तो मरे तो, पोइ बाबा दया कयो, बाबा अरदास कयो, बाबा पलव पायो, भला हीअं कयो, भला हूं कयो। हाणे संत छा कनि? ओॾी महिल नथो सोचे जंहिं महिल कंहिंजी दिलि तो दुखाए, ओॾी महिल नथो सोचे जंहिं महिल गंदो मुंहं मां ॻाल्हाए थो, ओॾी महिल नथो सोचे जंहिं महिल मन में छल कपट बेईमानी थी अची वञे, कंहिंसां बि अन्याय करे थो छॾे, कंहिं ग़रीब जो बि धन खाई थो छॾे, कंहिंसां बि बुरी व्यवहार करे थो छॾे, बुरी हालत करे थो छॾे, पोइ वरी पोइ पछताए थो। त उहे दुख वॾा असाध्य अची वञनि, तंहिंखां पहिरियों ई पंहिंजे लोभ लालच ते कंट्रोल कर।
रोक पंहिंजे मन खे, चओ जय श्री कृष्ण। सिपाही भी समझी विया, राजा के ॿुधायूं कि आहे कोई राजकुमार। जी राजकुमार कीअं? छोकी उन जे पासे में जेको धनुष पियो आहे उहो सोन जो आहे, उन में हीरा जड़ित आहिनि, त उहो आम माण्हू त रखी न सघंदो। उन जे तरकश में जेके तीर आहिनि उहे बि सभु सोन जा आहिनि, त राजकुमार आहे, सिधी सही ॻाल्हि आहे। हा, इहाँ रहण न योग नृप, चलिय अवर बन माहे। सिपाहियुनि वेनिती कई कि राजा साहिब तव्हां न बीहो, जल्दी घर हलो, हिते वधीक देरि न बीहो, जिते वातावरण ख़राब हुजे, जिते स्थान सही न हुजे उते वधीक देरि न बीहणु खपे। अगरि बीहजे बि त ओतिरी देरि श्वास रोके छॾिजे, जेतिरी देरि तव्हां रोके सघो, जल्दी उतां हली वञिजे। हा, इह दुर्गंध ते वे प्रयतन, होवे ठहरिय नाहे। तव्हां हलो, असां कुझु ॾिसूं था उपाउ। हा, भूपत सुन भृतयन के बैना, सी घर प्रापत भयो निज ऐना। राजा साहिब त हली आयो। हा, जीअं कलेक्टर कोई निकिरंदो आहे ऐं ॾिसंदो आहे, चेक कंदो आहे, पोइ उहो हली वियो त पोइ हाणे सफ़ाई कर्मचारी अलाए नालियूं साफ़ कंदा, अलाए न कंदा, अलाए रोड ठाहींदा, अलाए न ठाहींदा, उहो त पोइ उन्हनि जे हथ में आहे। हाणे उन्हनि सिपाहियुनि छा कयो, उहे बि कुझु करे न पिया सघनि, उहे बि वापसि हली आया। आए नगर निज किया स्नाना, विधवत देव अर्चन मन ठाना। राजा स्नान कयो, पूजा कयईं ऐं मन खे थोरो ठीकु करण जी कोशिशि कयईं। अगन पेत्र द्विज पूजा कीनी, पूज कुमारियों की कर लीनी। बहुर जिमायो वे प्रणताई, दीनी बहु दक्षिणा सिर नाई। वाह 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 वाह। पुन सुखेन आसन पर बैठ्यो, करन रसोई को मन ऐठ्यो। पूजा करे राजा आसन ते वेठो, राजा खे बुख महसूस थी, रसोईअ जे लाइ आज्ञा कयईं। कर ग्रास ले मुख पर ल्यायो, कन्या को सिमरन मन आयो। अञा रसोई साम्हूं आई, हिकु ग्रह मुख में विझण वारो हुयो त पंहिंजे न्याणीअ जी यादि अची वियसि, छोकी उन खां बिना रोटी न खाईंदो हो, उन सां गॾु ई रोटी खाईंदो। राजा अगरि राजमहल में हूंदो हो त उन सां गॾु रोटी खाईंदो। आज्ञा कयईं सिपाहीअ खे, जल्दी वञ, राजकुमारीअ खे वठी आ, मुंहिंजी न्याणीअ खे वठी आ, जल्दी जल्दी वञ। राख ग्रास प्रतिहार बुलाई, कयो जाहु कन्या पहधाई। उहो जेको गिरहो हथ में खयो ई वापसि थालीअ में रखी छॾियईं। बेग लिया वहो हमरे पासा, कहो पिता कर धार्यो ग्रासा। हरे कृष्णा हरे कृष्णा। जल्दी वञी करे वठी चेस चेस, पिता तोखे यादि थो करे, तोखो बिना रसोई नथो खाए, भोजन नथो खाए। चल पित संग भोजन करो, सुन दौर्यो प्रतिहार। नौकर ड्रुक पाती, सत्यवंती के गिर गयो, सिर कर करी जुहार। सत्यवंती राजकुमारी जे अॻियों सिर निवाए करे नमस्कार करे ऐं राजा जो संदेश ॾिनई। देवी चल तुहें पिता बुलावत, तुम स्यों आगे ग्रास न खावत। जी जी। आज्ञा कीनी बेग बुलावहो, चलहो कन्या खिन गहर न लावहो। सुन कर सुता कयो तुम जाइय, भूपत को मोह विनय सुनाइय। ॿाहिरि खणी गिलिम विछायो न सेवादारी हिकिड़ो। अञा इन संगत खे तंग छो था कयो, जेके वेठा आहिनि चुपचाप? ईअं थोरी थींदी आहे सेवा। सेवादारी जेके आहियो, सिक सां प्यार सां थोरो दिमाग़ सां सेवा कयो। जेके वेठा आहिनि उन्हनि खे विघन न विझो। जेके वेठा आहिनि उहे हिन महिल ध्यान में लीन आहिनि, तपस्या में। उन्हनि खे तव्हां हिलाईंदो डुलाईंदो त उन्हनि जी त भंग थी वेंदी कथा। पोइ हिते हिकु गिलिम विछायो, कुर्सियूं रखो, भले कुर्सियूं रखी छॾियो, गिलिम ते न वेही सघनि, हेठि थी वञे त
हा न या पोइ हिते ईअं स्टेडियम वांगुरु ईअं सीढ़ियूं ठारायो ईअं क्रिकेट जे हुन में वेहंदा आहिनि हा न ईअं स्टेडियम वांगुरु सीढ़ियूं ठारायो बढ़िया कि संगत 1000 खनि त पोइ उन्हनि सीढ़ियुनि ते वेही वञे क्रिकेट मैच में न वेहंदा आहिनि ईअं सीढ़ियुनि ते सीढ़ियूं ठहियल हुजनि बढ़िया चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। बाक़ी जेके हेॾी वेठा आहिनि उहे सभु समाधीअ में आहिनि उन्हनि जी समाधि न टोड़ियो भले कोई ॿिनि जॻहनि ॿिनि ॼणनि जी जॻह ते हिकु ॼणी वेठी आहे तॾहिं बि उनखे आराम सां वेहणु ॾियो हिलायो डुलायो न उनखे वठी कंहिंखे हिलायो था जोर सां उहो हिते लाइन महिल खणी हिलायो न ठीकु आहे बाक़ी हाणे हिन महिल ध्यानु हिन महिल त तपस्या आहे साधना आहे हिन महिल न हिलायो डुलायो ओॾे तव्हां पोइ हिते व्यवस्था कयो जेकी बि करणी अथव चओ राधे कृष्ण राधे चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। हिकु त चकरभाटा जी संगत खे धन्यवाद आहे हाणे असांजो कुंदन भैया रायपुर में कंवर राम साहिब जी वर्सीअ ते प्रोग्राम करण वियो चए पियो 8 माण्हू वेठा रायपुर शहर में कीर्तन ॿुधण लाइ केॾी न दुख जी ॻाल्हि आहे कि संत कंवर राम साहिब जो उत्सव मनायो पियो वञे कल्ह ऐं हुते 8 माण्हू कुल वेठा आहिनि रायपुर जहिड़े राजधानी में उहा राजधानी दुख जी ॻाल्हि आहे न असांजे सिंधी समाज लाइ दुख जी ॻाल्हि आहे और हिते चकरभाटा में त एॾो आनंद आहे कि हर आर्तवार में सुखमनी साहिब ते संगत अची करे सभई लाभ था वठनि हर गुरुवार ते साईं बाबा जी आरती में ॾी संगत अची थी वञे कोई विशेष सत्संग कीर्तन तो थिए त असां पत्र पाम्पलेट न छपाईंदा आहियूं छोकी जेतिरी संगत अचे थी उन्हनि जी व्यवस्था नथी थी सघे वेहण जी त पोइ अञा काॾों थींदी अगरि पत्र छपायूं त ही त असांजी चकरभाटा धन आहे वरी हिते घर घर में सुखमनी पाठ तो थिएव कार्तिक में ख़बर अथव घर घर में सुखमनी पाठ चकरभाटा में ऐं हिकु टीम न कई मेली टीम ठहियूं आहिनि जेके पाठ कनि था सुखमनी हिकु बाबा खूबचंद दरबार जी टीम सुखमनी पाठ थी करे हिकु असांजे बलराम भैया जी धर्म पत्नी जेका आहे सुलक्षणी उन्हनि जी लेडीज़ संगत मिली करे उहे पाठ था कनि ऐं ॿी हिकु असां वटि न्याणी निमाणी ईंदी आहे मीना नालो अथसि उहा उन पंहिंजी हिकु सेना ठाही आहे उहा बि सुखमनी पाठ कंदी आहे अलॻि सां छोकी एॾो संगत में प्यार आहे न भई हिकु ई ॾींहं में अगरि 4 ॼणा था कराइणु चाहिनि त पाठ करण वारा बि त खपनि ऐं कुदरती वरी सभिनी वटि संगत बि हूंदी आहे साथ संगत बि केॾो प्रेम आहे हिते गुरबाणीअ सां केॾो प्रेम आहे हिते भक्तीअ सां त असां इन संगत जी क़दुरु कयूं हे जेके अची वेठा आहिनि कोई मामूली न आहिनि तव्हां सेवादारी संगत जी क़दुरु कयो हे असां खां ॾाढा ऊचा आहिनि असां खां बि वधीक आदरणीय आहिनि पूजनीय आहिनि संगत सां जंहिं महिल बि कोई सेवादारी ॻाल्हाए त 2 हथ जोड़े करे भाव सां सिक सां काई बि ॻाल्हि चवे आज्ञा वारी भावना सेवादारीअ में न हुजणु खपे हिते जेको अमिताभ बच्चन बीहंदी आहे त कंट्रोल करणु मुश्किल हूंदो आहे इन करे वीचारीअ खे ईअं करिणो पवंदो आहे उनजो ॾोह न आहे असां ई चवंदा आहियूं कि भई कंट्रोल कर संगत खे बाक़ी सेवादारीअ जो धर्म आहे कि नौकर वांगुरु संगत सां हले जो कि संगत में ई साईं आहे संगत में ई गुरु नानक आहे बल्कि हर बंदे में आहे गुरु नानक त हर बंदे में साईं आहे हर बंदे दी आवाज विच वो आप बोलंदा हर पंछी दी परवाज विच वो आप बोलंदा हर रूह विच मौजां माणदा हर रूह विच मौजां माणदा मेरा बाबा नानक सबना दे दिल दी जानदा मेरा बाबा नानक सबना दे दिल दी जानदा मेरा बाबा नानक मेरा बाबा नानक मेरा बाबा नानक मेरा बाबा नानक मेरा बाबा नानक
ਰਾਜਾ ਤੇ ਭਿਖਾਰੀ, ਉਹਦੀ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਯਾਰੀ। ਕੀ ਰਾਜਾ ਤੇ ਭਿਖਾਰੀ, ਉਹਦੀ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਯਾਰੀ। ਉਹਨੂੰ ਮਿਲ ਜਾਂਦੇ ਐਥੋਂ ਹੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ਅੰਦਰ ਜਾਤੀ ਮਾਰੀ। ਉਹਨੂੰ ਮਿਲ ਜਾਂਦੇ ਐਥੋਂ ਹੀ ਜਿਨ੍ਹਾਂ ਅੰਦਰ ਜਾਤੀ ਮਾਰੀ। ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਮੋਤੀ ਛਾਣਦਾ, ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਮੋਤੀ ਛਾਣਦਾ ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਸਭਨਾਂ ਦੇ ਦਿਲ ਦੀ ਜਾਣਦਾ ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, 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 ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਸਤਨਾਮ ਵਾਹਿਗੁਰੂ। ਗੱਲ ਇੱਥੋਂ ਆ ਕੇ ਮੁੱਕਦੀ, ਉਹਦੇ ਦਰ ਤੇ ਦੁਨੀਆ ਝੁਕਦੀ। ਗੱਲ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਮੁੱਕਦੀ, ਉਹਦੇ ਦਰ ਤੇ ਦੁਨੀਆ ਝੁਕਦੀ। ਰਵੀ ਰਾਜ ਕਰੀ ਲੱਖ ਪਰਦੇ, ਉਹਦੇ ਤੋਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਲੁਕਦੀ। ਰਵੀ ਰਾਜ ਕਰੀ ਲੱਖ ਪਰਦੇ, ਉਹਦੇ ਤੋਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਲੁਕਦੀ। ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਮੋਤੀ ਛਣਦਾ, ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਮੋਤੀ ਛਣਦਾ ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਸਭਨਾਂ ਦੇ ਦਿਲ ਦੀ ਜਾਣਦਾ ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਓ ਮੇਰਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਸਤਿਗੁਰੂ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ, ਮੇਰਾ ਬਾਬਾ ਨਾਨਕ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਸਮਝੋ कि जेको असांजे साम्हूं आहे उन में गुरु नानक आहे। इहो सोचे करे तव्हां जंहिं महिल संगत सां सेवादारी ॻाल्हाईंदो त तव्हांजे ॻाल्हाइण में, तव्हांजे व्यवहार में हिकु ॾाढी निम्रता अची वेंदी पाण ई। जेको साम्हूं आयो आहे जिस हथ जोड़ कर वेखे सोए, गुरु नानक पाण था चवनि, जिस हथ जोड़ कर वेखे सोए। जिस हथ जोड़ कर वेखे सोए। गुरु नानक चवनि था जंहिंखे बि ॾिसे पहिरियों ताईं हथ जोड़। हथ जोड़ण में तुंहिंजो कोई नुक़सानु न थींदो। जंहिंखे बि ॾिसे पहिरियों त हथ जोड़, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे उन सां राम राम कर या सत श्री अकाल कर या उनखे हथ जोड़े जय श्री कृष्ण चओ, नमस्ते चओ, बाक़ी हाय हलो इहे ॻाल्हियूं न चओ। सुठो कुझु लफ़्ज़ मुंहं मां कढ, भॻवान जो नालो कढ। जिस हथ जोड़ कर वेखे सोए। जिस हथ जोड़ कर वेखे सोए। जंहिंखे बि ॾिसे हथ जोड़, ऐं जंहिंखे बि हथ जोड़े त उहो सोच उहो इन में वेठो आहे। ईअं न सोच के फलाणो माण्हू आहे, फलाणी भेण आहे या फलाणो भाउ आहे, न ईअं सोच उहो इन में वेठो आहे न। बसि झुकी वञ सभिनी जे अॻियां, तॾहिं त ही अमृत सफलो आहे। झुकियो न बर्तन त पोइ भरजंदो काॾो। या ढकण लॻल ई अथसि मथां वीचारे खे त भरजंदो काथो। या वरी वीचारो बर्तन ऊंधो ई पियो आहे, कंहिं सिधो ई न कयसि, नल भले सॼो ॾींहुं वहे, काॾो भरजंदो। त झुके निवे हथ जोड़े सात संगत में ही महसूस करे कि मुंहिंजो प्रभु कृष्ण भगवान इन में ई आहे, मुंहिंजो साईं बाबा इन में ई आहे, मुंहिंजो गुरु नानक इन में ई आहे। जेके आया आहिनि वेठा आहिनि उन जो ई त रूप आहे।
मैं नह अजहु की नह स्नाना, नह पूजा शिव करी विधाना। वाह वाह, आप कृपा कर भोजन कीजय, हमरे हित पित नह ठहरी जय। बलहार होए प्रसन्न तुम भोजन खावो, हम भी पूजा कर डिग आवो। कुर्बान। सुन प्रतिहार भूप पह आयो, हाथ जोड़ कर वचन सुनायो। हरे कृष्ण। स्वामी कन्या पूजा माही, अर्चन बन एह आवत नाही। जेको संदेश राजकुमारी ॾिनो उहो सॼो संदेश अची करे राजा खे ॿुधाई कि उन अञा सनानु न कयो आहे, अञा पूजा न कई थी, अञा सनानु कंदी भॻवान भोलेनाथ जी पूजा कंदी आहे। रोज़ उन जो नियम आहे भोजन पोइ खाईंदी आहे। इहो नियम सभिनी जो हुजणु खपे, इहो नियम सभिनी जो हुजणु खपे। कोई कोई पालन कंदा आहिनि, अच्छा यात्रा में पालन न कंदा आहिनि, चवंदा आहिनि यात्रा में हाणे सनानु काॾों कंदासीं। पर के अहिड़ा बि हूंदा आहिनि इंसान जेके यात्रा में बि पालन कंदा आहिनि। असांखे कीर्तन लाइ वठी हलियो इंडोर, मूंखे ऐं किशोर खे, तॾहिं असां ॿई गॾु कीर्तन कंदासीं, मां ऐं किशोर भैया जेके देवी गीत गायक आहिनि, बाबा प्रीतम दास साहिबु भोजवानी परिवार जा गुरु। उन्हनि वटि जनमदिन 17 जनवरी हुयो। मां ऐं किशोर कीर्तन में वियासीं त ट्रेन में वियासीं, वरी उतां स्पेशल भोपाल खां काई इंडोर तक कार करायूं त असां मूंखे किशोर खे ॿिन्ही खे बुख लॻी ॾाढी। नाश्तो सेठ सलाह ई न पियो करे, जेको वठी हलियो गॾु उहो देवानी। त आख़िर मां त न चयोमांसि, किशोर चयईंसि भाई 9-10 था थियनि, तूं नाश्तो वास्तो काथे कराईंदे, बीहारींदे, चांहि वांहि पीआरींदे? चई हा हा हा, मूंखां भुल थी वई, मुंहिंजो नियम आहे कि मां सनान खां बिना न खाईंदा आहिनि। हीअ त तूं सनानु भेण शाम जो 4 बजे हली उते कंदे त असांखे बि 4 बजे मारींदे बुख में तेसि ताईं। हल बीहार गाॾी उते काथे ढाबे वाबे ते चांहि वांहि पीआर। पोइ ढाबे ते गाॾी बीहारे, हे पंजाबी गिलास चांहि जो भरियल। पंजाबी चांहि ईअं न हूंदी आहे असां वांगुरु एतिरी हीअं कोप में, न ईअं बढ़िया गिलास भरियल, ब्रेड टोस्ट बिस्किट उन सां खाई तसल्ली थी। बाक़ी यात्रा में कथा में भी ईंदो आहे कि यात्रा में दोष न आहे, बिना सनान भी खाई तो सके। पर सही नियम इहो आहे कि बिना स्नान भोजन न खाइजे। चओ जय श्री कृष्ण। नह आए अर्चन बिन सुता कर जोर, यह विनती करी। हथ जोड़े तव्हां खे वेनती कई अथई कि पिता तव्हां भोजन खाओ, मां पोइ अचां थी तव्हांजे चरणनि में हाज़ुर थी थियां। पित करिय भोजन आप, हम कौं ढील होए दुए तिन घरी। मूंखे थोड़ो समय लॻंदो, शिव जी पूजा में समय लॻंदो। ओम नमः शिवाय जो जाप कंदमि, अञा स्नान न कयो आहे, स्नान कंदमि। सो बि राजकुमारी स्नान कंदी त सोचो कीअं कंदी। असां जूं जेके राजकुमारियूं आहिनि बचड़ियूं सनानु कंदियूं त केॾो टाइम लॻाईंदियूं। हा कॾहिं थधि हुजे त पोइ 2 लोटा विझी हल भई, ख़ाली मुंहुं धोई बि पाउडर लॻाए हल, थिए सनानु। ऐं जॾहिं ठीक सां स्नानु करिणो आहे बढ़िया तरीक़े सां सलीक़े सां, त पोइ त उन्हनि जे सनान में टाइम लॻंदो। हा यह सुनत भूपत कुपित हुए, प्रतिहार प्रत्याज्ञा दई। राजा जो मन पहिरियों ई ख़राबु हुयो, ऐं मन पहिरियों खां ई ख़राबु हूंदो आहे त छा थींदो आहे, हिक जो गुस्सो ॿिए ते निकिरी वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। मैं लोकपाल समान, भूपत देव कन्या जड़ भई। ॾाढा घटि वधि लफ़्ज़ पंहिंजी न्याणीअ जे लाइ ॻाल्हायईं। दुराचारणी सुता यह, रथ चढ़ाए ले साथ। हा बन मह जो रोगी पिख्यो, दे आवो ते हाथ। गुस्से में भरिजी करे चई, जेको हाणे असां ॾिसी आया आहियो न, तव्हां मूंखे ॿुधायव रोगी कोढ़ी, इहा मुंहिंजी जेका न्याणी आहे सत्यवंती, उन खे वञी अर्पण करे छॾियो। ही मुंहिंजी आज्ञा भंग कई अथई, इहा राजकुमारीअ जे लाइक़ु न आहे, मुंहिंजे धीअ चवाइण जे लाइक़ु न आहे, इहा नालाइक़ आहे, इहा उन खे वञी कोढ़ीअ खे ॾेई अचो।
आज्ञा भंग जो करी हमारी, कवन काम यह मूढ़ कुमारी। ओहो, ये मूर्खा, ये राजकुमारी मूढ़मतिया। बेग जाय कुष्टि को दीजे, ले सुता को बिलम न कीजे। तुरंत वञी करे उन्हें कोड़ीअ खे इहा मुंहिंजी राजकुमारी ॾेई अचो। सुन प्रतिहार हृदय डर पायो, भूपत आगे शीस निवायो। जेको वीचारो नौकर हुयो सिपाही, उनखे त काई ॻाल्हि सम्झ में ई न आई। उहो त हैरान थी वियो कि हे छा, ही राजा छा थो चए, ही छा थो चए राजा, कहिड़ी ॻाल्हि चई। थोरी देरि जे लाइ त वीचारो उहो सुन्न थी वियो। स्वामी यह कारज न कीजे, निज कन्या कुष्टि न दीजे। हथ जोड़ी चए तो राजा साहिब तव्हां छा था चओ, मूंखे सम्झ में न आयो। पर जेको चओ था ईअं न चओ, इहो त चवण बि सुठो नथो लॻे। काॾे असांजी राजकुमारी परीअ जहिड़ी सुंदर, ऐं काॾे तव्हां चओ था कोड़ीअ खे न न। राजा खे वरी उन सिपाहीअ ते बि गुस्सो आहे, चई तूं नौकर आहे न, तूं पंहिंजे औकात में रहो, ख़बरदार कंहिंसां तो ज़बान लड़ाए। मां राजा, तूं भेण सिपाही, मां जेको वचन चयुमि उहो सच थींदो, उहो ई तव्हांखे मञणो पवंदो। हा, क्षम्या करिय कन्या अपराधो, सुता अपराध न मानह साधो। न्याणीअ खे कॾहिं सजा न ॾिबी आहे, सिपाही थो चए राजा खे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे कि वॾा वॾा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो ज्ञान नंढो थी वेंदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं कोई ग़रीब नौकर, कोई निमाणो, कोई नंढो माण्हू, उन खे भॻवानु वधीक ॿुधी ॾेई छॾींदो आहे। उहो हथ जोड़े सिपाही थो चएसि, राजा साहिब न्याणीअ खे कॾहिं सजा थोरी ॾिबी आहे। न्याणी, गांइ, ब्राह्मण, कोई संत महात्मा ऐं नंढो ॿार केॾो बि नुक़सानु करे, उनखे धक बि न हणबो आहे, उनखे सजा बि न ॾिबी आहे। हा, रथ चढ़ाए इहाँ मैं ल्याऊं, आज्ञा मान गहर नह लाऊं। मां रथ ते विहारे वठी थो अचां, तव्हांजी आज्ञा में देरि न लॻंदी, तव्हां इहो वचन पंहिंजो वापसि वठो। रोगी प्रत देवन नह योगा, निंदा करहें सकल तुम लोगा। तव्हांजी निंदा थींदी, तव्हां असांजा मालिक आहियो, और तव्हांजी निंदा थिए त नौकर खे कीअं सहन थींदो कि मुंहिंजे मालिक खे कोई घटि वधि ॻाल्हाए। ताते क्षम्या कीजिए स्वामी, हम अनचर आज्ञा अनुगामी। कह निरपमय मुख स्यों कहो, सो अब मिथ्या न होए। राजा बि अहंकार में भरिजी चए थो, मां जेको मुख मां वचन कढियो आहे उहो कूड़ थींदो छा, उहो मां मोटाईंदुमि न। जो निज बचन भंग करे, गत नह पावत सोए। पंहिंजी ज़बान जी क़ीमत हर इंसान खे रखणु खपे। जो को हृदय बसत बिगानी, जिन कर संतन आज्ञा मानी। हा, ब्राह्मण की अजीव काहे रही, वचन भंग अपना जो करही। वचन भंग करणु ॾाढो वॾो पाप आहे, राजा तो चवे। महाघोर तुम नर कुज अहि, तामह पढ़ कष्ट तर सहही। महाघोर नरकन में पवणो पवंदो आहे वचन भंग करण वारे खे। ताते मैं यह वचन झुकीना, यह कुष्टि कन्या प्रतिदीना। इन करे कंहिं महात्मा चयो आहे कि कॾहिं बि कोई वाइदो न कजो, कॾहिं बि काई बास न कजो, न कोई वाइदो कजो कंहिंसां कि हीअं थींदो त मां हीअं कंदुमि न। ऐं कॾहिं बि कंहिं भॻवान ते, मंदर ते, देवी देवता ते बास न कजो। जेका तव्हांजी श्रद्धा थिए पोइ सेवा कजो, तव्हांजी आश पूरी थिए। बाक़ी बास करणु ॾाढी ग़लति ॻाल्हि हूंदी आहे, बास न करणु खपे। अच्छा अगरि भुल में कजे त वरी उहा पूरी ज़रूरु कजे, न त ॾाढा दुख कष्ट ईंदा आहिनि। हा, अपना कर्म भोग तह जाई,
विधना यह सब रीत बनाई। पंहिंजे कर्मनि जो फल हर कंहिंखे भोगणो आहे, इहा विधाता जी रीत ठहियल आहे। सुन धर्मज तब गयो प्रतिहारा, कन्या प्रति यह की न उचारा। वाह वाह। तुह पित दीनो रोगी ताई, भूप क्रोप की कथा सुनाई। समझो था कथा जेका पढ़नि था गोपीचंद, समझो था न? हा हा पढ़ भाई। कुष्टि राजकुंवर बन माही, पिता की न अर्पण तुह ताही। सिपाही वो न्यापो अची राजकुमारीअ खे ॾिनो। तुह ताहे अर्पण की न उठ कर, चलहो वहो तुम पति भयो। तुंहिंजो पति थी वियो, हाणे हल। राजा इहा आज्ञा कई आहे। तुह की न आज्ञा भंग ता कर, कुपुत कुष्टि प्रति दयो। राजकुमारी जेको थोरो सो तव्हां पिता जो वचन न मञियो, उन जे करे तव्हांजे पिता इहा तव्हांखे सजा ॾिनी आहे। यह सुनत कन्या हरख होए तिह, दूत प्रति बोलत भई। ब्रह्म ज्ञान कथा में ईंदो आहे, विच विच में ध्यानु ॾींदा कयो उन्हनि शब्दनि ते। ब्रह्म ज्ञान इहो आहे कि राजकुमारी खिलण लॻी, चई तूं छा थो चई सिपाही? पिता सजा? पिता माता कॾहिं सजा न ॾींदा आहिनि। पिता माता पंहिंजी बचड़नि लाइ जेको बि कंदा आहिनि भलो ई कंदा आहिनि। तूं इहे फालतू ॻाल्हियूं थो करे। मुंहिंजे पिता जेको चयो आहे उन में मुंहिंजी भलाई हूंदी, ऐं जेको बि संसार में थी रहियो आहे तूं हरी इच्छा सां थी रहियो आहे। हा। ले चलऊं हम कौं बेग तह, जो पिता यह आज्ञा दई। सुख ऐं दुख ॿिन्ही में समान रहण वारी, इहे ई त भगवान शंकर जी भक्तीअ जो फल आहे। असां थोड़ी दुख में रोअण था लॻूं, पुकारियूं था, चिल्लायूं था, हिक हिक खे दहा था ॾियूं, यहाँ तक कि जंहिं भॻवान खे मञींदा आहियूं उन ॾे पुठी ॾेई छॾींदा आहियूं। छॾिस, छा मिलियो? 5 गुरुवार चई कजो, कुझु त कोन थियो। 15 गुरुवार कया। सुखमनी साहिब छा थियो फ़ाइदो? चयूं सर्व इच्छा पूरन थींदव, अञा ताईं पूरी नथी थिए। अरे जेका हरिय जी इच्छा, जेका प्रभुअ जी इच्छा, उहा असां सम्झी न सघंदा आहियूं। उहा कीअं पूरी थींदी, कंहिं महिल पूरी थींदी, उन में असांजी कंहिं महिल भलाई आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे अगरि असांखे ख़बर न आहे, असांखे ज्ञान न आहे, अकुल न आहे, ऐं जेका असांजी आस भॻवान पूरी अॼु करे छॾे ऐं उन में सुभाणे नुक़सानु थियणो जेको ई त पोइ कीअं थिए? पोइ कीअं थिए? इन करे भगवान जेको कंदा सही कंदा। राजकुमारी चए थी मां सुख ऐं दुख ॿिन्ही में सम रहण मूंखे भोलेनाथ सेखारियो आहे ऐं मूंखे कोई चिंता न आहे। जीअं पिता आज्ञा कई आहे तीअं हल। विधना जो मस्तक लिखियो, कोई न मेटत ताहे। विधाता जेको मस्तक में लिखियो आहे उहो टरी नथो सघे। कर्म गति टारे नाही टरे। कर्म शुभाशुभ करत जन, भुख फल निवृत नाहे। असांजा जेके कर्म आहिनि शुभ या अशुभ, उन्हनि जो फल मिलणो ई आहे। हमरे पिता दोष यह नाही, वर्तंत सब आज्ञा हरि माही। मुंहिंजे पिता जो इन में कोई दोष न आहे। हरिय जी आज्ञा सां ई संसार हली रहियो आहे। कीने होते जो पूरव पापा, मैं ही अवश्य पाऊं संतापा। मुंहिंजे कर्मनि जो फल मूंखे ई त मिलंदो। इस मह काहूं को नह दोषा, दुख सुख मह बुध करह संतोषा। इन में कंहिंजो दोष न आहे। सुख ऐं दुख त जीवन में आहे ही। सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव। कभी धूप तो कभी शाम, कभी धूप तो कभी शाम।
ऊपर वाला पासा फेंके नीचे चलते दांव। कभी धूप तो कभी शाम, कभी धूप तो कभी शाम। भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते। कड़वे मीठे फल कर्म के यहाँ सभी बातें। कभी उल्टे कभी सीधे पड़ते अजब समय के पाँव। कभी धूप तो कभी शाम, कभी धूप तो कभी शाम। ऊपर वाला पासा फेंके नीचे चलते जाओ। कभी धूप तो कभी शाम, कभी धूप तो कभी शाम। क्या खुशियाँ क्या गम ये सब मिलते बारी बारी। मालिक की मर्जी से चलती ये दुनिया सारी। ध्यान से खेना जग नदिया में बंदे अपनी नाव। कभी धूप तो कभी शाम, कभी धूप तो कभी शाम। कभी धूप तो कभी छाँव। कभी धूप तो कभी शाम। सुख दुख उस छाँव, मान अपमान, हानि लाभ, जीवन ऐं मृत्यु, ये सब असांजी ज़िंदगी में वारी वारीअ सां अचणा आहिनि, ईंदा। उन में घबराइण जी ज़रूरत न आहे, घबराइण जी ज़रूरत न आहे। हिकु छटी हुजे, हिकु रेन कोट हुजे त उहो बरसाति खां न घबराईंदो। छटी आहे त उस खां न घबराईंदो। कहिड़ी छटी, कहिड़ो रेन कोट? गुरु अर्जन देव साहिब सुखमनीअ में ॿुधाइनि था, जंहिं महाभयान तपत बहु घाम, जहाँ महाभयान तपत बहु घाम। तह हरि के नाम की तुम ऊपर छाम। हरि के नाम की तुम पर शाम। हरि जी नाम रूपी भगवत नाम रूपी छटी पाए तोखे संसार जी उस असर न कंदी। भगवत नाम रूपी रेनकोट पाए तोखे बरसात भिजाईंदी न। यह कह निकसी गिरते बाह्य, मन नह की न शोक चिंता भय। हाँ, यद्यपि माता बर जो ताही, रथ चढ़ चली रही छिन नाही। माता मना कई कि न वञ बेटा, तुंहिंजे पीउ जो दिमाग़ ख़राब थी विया, तो जहिड़ी सुंदर न्याणीअ खे जंगल में तो मोकिले, उहो बि कोड़ीअ सां शादी न, कोई ज़रूरु न आहे, न वञ। माता ॾाढो झलियो, परंतु उन पिता जी आज्ञा पालन कई। पुरते निकसी जबह कुमारी, हाहाकार करत नर नारी। राजकुमारीअ खे सॼो देश चाहींदो, सॼो नगर चाहींदो। जंहिंखे ख़बर पई उहे रोअण लॻा, हाहाकार करण लॻा, रथ ते अॻियां अची सुम्ही पिया पवनि कि तूं न वञ, तूं न वेंदीअ। गिर गिर माहि भयो पुरुषो का, रुदन करत लागे बहुलो का। केतिरा नगरवासी अहिड़ा बि हुया जेके उन खे प्यार कंदा हुआ। तव्हांखे आहे प्यार? पंहिंजे देश सां जेके प्यार हूंदो उहो ई पंहिंजे राजा लाइ, पंहिंजे देश जे लाइ रोअंदो न। असांजो प्यार पहिरियों पाण सां हूंदो, असां स्वार्थी इंसान आहियूं।
थोड़ो अगर असांखे भगवान ज्ञान ॾे त उहो प्यार पंहिंजे स्वार्थ खां उथी करे कंहिंमें थींदो, परिवार में। परिवार खां थोड़ो ऊंचो उथियासीं त पोइ शहर में, शहर खां थोड़ो ऊंचो उथियासीं त पोइ राज्य में, प्रांत में। कहिड़ो राज्य आहे असांजो? हाँ, अथव प्यार उन सां? सभिनी खां सुंदर राज, सभिनी खां सुखी राज, सभिनी खां शांतीअ वारो, सभिनी खां आनंद में असां आहियूं। तॾहिं त चयो आहे छत्तीसगढ़िया, चओ न, छत्तीसगढ़िया प्रेम कोन्हे हो पंहिंजे राज सां। अञा इन खां ऊंचो उथो त पोइ भारत देश, हिंदुस्तान। इंडिया न चवंदा कयो, भारत चओ, हिंदुस्तान चओ। कंहिं लिखियो आहे बचपन में, चवाईंदा हुआ सारे जहां से अच्छा, अञा मां त चवायो आहे इहो हिनखे इंजन खे ॾियूं ऑर्डर त जनगण मन कराईंदो बीह करे। चो ना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, हम बुलबुले हैं इसके, ये गुलसितां हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले हैं इसके, ये गुलसितां हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। सॼी दुनिया खां सुठो अथव असांजो देश। ॿिया वॾा वॾा देश असांजा सेवादारी सभु घुमी आया आहिनि, छोकी भॻवान जी उन्हनि ते अपार कृपा आहे, काई कमी न आहे। त सिंगापुर, मलेशिया, थाईलैंड, ॿिया बि जेके सुंदर वॾा वॾा देश आहिनि घुमी आया आहिनि। हाणे असांजो अध्यक्ष त ऑस्ट्रेलिया लाइ काॾे घुमी आयो, सिंगापुर, ऐं ॿियो बि अलाए काॾे घुमी आयो, मलेशिया। चई हिकु देश एॾो साफ़, एॾो बढ़िया, ऐं हिकु देश सफ़ा कचरो, सफ़ा गंदगी। पर सभिनी खां सुंदर असांजो देश तो हिंदुस्तान। ॿियनि देशनि में चाहे साफ़ सफ़ाई आहे, सुठा रोड आहिनि, सुठियूं सुविधाऊं आहिनि, चारों तरफ़ सभु वातावरण सुंदर आहे, पर हिते नमूने नमूने जा तरह तरह जा गुल आहिनि, तरह तरह जा मेला आहिनि। जाॾे वञो उते कोई न कोई हिकिड़ी ख़ासियत आहे, हर शहर जी, हर गांव जी, हर इलाइक़े जी काई न काई ख़ासियत, काई न काई ॻाल्हि उते मशहूरु हूंदो। जिते तव्हां बिलासपुर जे एरिया में अचो त हिते रतनपुर जी महामाया मशहूरु आहे, ख़ासि स्थान आहे रतनपुर। अमरकंटक मशहूरु आहे, तालागांव तीर्थ स्थान थी विया। त हर हिंदुस्तान जे हर कोने कोने में वेंदो त तव्हांखे तीर्थ मिलंदो।
और विदेशनि में तीर्थ काथे मिलंदा? विदेशनि में त जेका असांखे सुंदरता नज़र अचे थी, हक़ीक़त में त उहा गंदगी आहे। असांखे ॿाहिरों ॾिसण सां विदेश ते प्रभावित था थियूं ऐं सुंदरता थी नज़र अचे, पर हक़ीक़त में उहे त बीमारियूं आहिनि, गंदगी आहे। हिते जेको आनंद आहे, सुख आहे, मौज आहे, विदेशी बि हिते दर्शनार्थी बणिजी करे अचनि था असांजे देश में ॾिसण जे लाइ। केतिरा त वरी हिते रही था पवनि, केतिरा त चवनि था असांखे हिते ई आनंद थो अचे। गंगा माता में जा प्राकृतिक जेके पहाड़ी इलाइक़ा आहिनि, उते असांखे ॾाढो आनंद थो अचे। हिंदुस्तान में, हिंदुस्तान जहिड़ो, भारत जहिड़ो कोई देश ई कोन्हे भाई। त असां पंहिंजे देश जी क़दुरु कयूं, मथे थोरो ऊंचा वीचार रखूं। हा, भूपत को सब करहिं धिकारा, अस सत्यवंती दीन निकारा। देश सां प्यार हो, देशवासियुनि जो राजकुमारीअ सां बि प्यार हो। राजकुमारीअ खे दुखी ॾिसी करे सभु दुखी थियण लॻा। यह अभिमानी भूप बड़, जिह विचार कछ नाहे। कोई प्रजा त निंदा बि पई करे राजा जी। जिह अस सत्यवंती सुता, भेजी कुष्टि पाहे। हेड़ी सुंदर कोमल न्याणी पंहिंजी कोड़ीअ खे तो ॾे राजा। तब प्रतिहार सुतालय साथा, बन पहुँचाए निवायो माथा। वन में पहुंचाए राजा जी न्याणीअ खे, नौकर जेको सिपाही हो उन सिर निवायो। हे देवी आज्ञा मुह दीजे, तुम निवास इस बन मह कीजे। हे देवी हाणे मूंखे आज्ञा ॾियो, ही तव्हांजो ही घर अथव जंगल। हाणे उतरी रथ ते मन सुख मानी, जावह गृह भ्राता सुखदानी। रथ तो लथी ऐं रथ तो लही करे ॾाढो ख़ुशि थियण लॻी ऐं उन सिपाहीअ खे चवण लॻी, क्रोध युकत जो हमरो ताता, ता कह कही मोर कुशलाता। वाह वाह, यह मुझ विनय सुनाई ताही, सुखी बसहु मैं या बन माही। मुंहिंजी वेनती वञी ॿुधाइजो मुंहिंजा भाउ, मुंहिंजे पिता खे जेके क्रोध में भरियल हूंदा हिन महिल, उन्हनि खे हथ जोड़े मुंहिंजे तरफ़ों वेनती कजो। पूरब जन्म हम सुता तुम्हारी, आगे हो वहु तोर कुमारी। भले तव्हां मूं ते नाराज़ आहियो, भले तव्हांखे मूं ते गुस्सो आहे, भले तव्हां मूंखे ईअं सोचींदा हूंदव कि सज़ा ॾिनी आहे, पर न, मूंखे कोई सज़ा नाहे। ऐं मां भॻवान सां प्रार्थना थी कयां कि हर जन्म में छल भॻवान मूंखे तव्हांजी धीअ ठाहे। पिता सुता पर सदा कृपाला, यह होई इंछा नंद लाला। इहा थींदी आहे प्रीत न्याणीअ जी पंहिंजे पीउ सां। न्याणीअ खे वरी पंहिंजे पिता माता जी ग़लती नज़र न ईंदी आहे कॾहिं बि। उनखे ॾाढो पंहिंजे पिता सां प्रेम हूंदो आहे। चवे थी मुंहिंजे पिता जी काई ग़लती न आहे, नंदलाल जी इंछा आहे। नंदलाल इंछा होए, मेट न कोई सब जन भोगई। ऐं कृष्ण जी इंछा आहे त उन में काई न काई उन जी कृपा बि समायल हूंदी। प्रतिहार इसह प्रकार पितह उचार, त्यागहु सो गही। मुंहिंजे पिता खे चइजो कोई दुख न करे। पुन मात कौ इस रीत, कर बहु प्रीत मुझ उरते कहिया। मुंहिंजे माता खे बि चइजो पिता सां नाराज़ न थिए, पिता खे कुझु न चवे। मैं रहूं भरता संग, बहुत उमंग तुम दुख ना लहिय। हा। मन विखाद न मानियो, मोह आनंद बन माहे। वन में भी मूंखे राजमहल जहिड़ो ही आनंद हूंदो। आनंद मन सां थींदो आहे, ॿाहिरियुनि ॻाल्हियुनि सां न थींदो आहे। आनंद थींदो आहे जंहिंखे दिलि जो प्यार मिले, उनखे आनंद हूंदो आहे। पोइ चाहे झोपड़ीअ में रहंदो हुजे त बि उनखे ओड़ो आनंद आहे। महलनि जी ज़रूरत न आहे,
सोन चांदीअ जी ज़रूरत न आहे। दिल में प्रेम आ त पोइ कहिड़ी बि परिस्थितीअ में आ, कहिड़े बि गांव में आ, कहिड़े बि हालत में आ, उनखे मौज ई मौज आहे, आनंद ई आनंद आहे। सुहृद सजन पुर लोक सब धीरज देवहु ताहि। नगर वासियुनि खे बि धीरज ॾिजांइ। सुन कर अस कन्या की बाणी पुन प्रतिहार विनय यह ठानी। जेको सिपाही हुयो, नौकर हुयो, उन वरी हथ जोड़े वेनती कई, हे देवी यह बन भयकारी फिर सिंह व्याघर बन सारी। हे राजकुमारी, वैसे त ही बन ॾाढो भयानक आ, हिते ॾाढा खतरनाक जानवर भी आहिनि। तुमरा धर्म तो है रखवाला दीन दयाल सद करे समाला। तभी दीन दयाल भगवान तुझी संभाल कंदो, तुझो धर्म तुझी रक्षा कंदो। एक सुंदर वाक्य आहे वेदन जो, धर्मो रक्षति रक्षतः, धर्म ही रक्षा करण वारो आहे। अस कर निमस्कार तिह कीना रथ चढ़ मथुरा मार्ग लीना। रथ ते चढ़ी मथुरा पहुतो, सत्यवंती भरता डिग आई देखी देह विकल कृसताई। सत्यवंती राजकुमार वटि आई, ॾिठई त उन जी सॼी देह क्षीण लॻी पई आहे। श्रोणत पोयल पत व्याकुल तन जानऊ जंघा पाद कर भंगन। उन जी हालत त तव्हां ॿुधी चुका आहियो कीअं आहे। हा, असुस देख निज वस्त्र उतारी पूंजी निज कर देह सुसारी। पंहिंजे वस्त्रनि सां उन जो शरीर साफ़ कयईं। पान ग्रहण की इच्छा लागी ढूंढन अगन चली भय त्यागी। हाणे हीअं सोचई कि मां अग्नि साक्षी करे इन सां विवाह कयां। गई आश्रम एक मुनि के मेधा तिथ तिह नाम। थोरो दूर वञण सां हिकु आश्रम नज़र आयो, उहो आश्रम हुयो ऋषि मेधा तिथि, उन जो नालो हो। उन जे आश्रम में हवन हली रहियो हुयो। अगन होत्र करता पिख्यो सिर कर की न प्रणाम। राजकुमारी अची करे ऋषिय खे प्रणाम कयो। कुवरह पेख बिसम मुन पाई पूछो हे सुंदर कह आई। ऋषि हैरान थिया कि राजकुमारी तू हिन जंगल में कीअं आई आहीं? कांकी सुता कहिय निज नामा किम आई एह हमरे ठामा। स्वाभाविक आहे, कोई बि ईंदो आहे त असां हुनखे कीअं पुछंदा आहियूं कि तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजे पिता जो नालो छा आहे, हिते तव्हां कहिड़े कम सां आया आहियो? यह निर्जन बन अत भयकारी तुम अकेल किम फिरत कुमारी। हिते निर्जन बयाबान जंगल थी वियो आहे, कोई हाणे माण्हू हिंडे ईंदो ई न आहे, तू वरी अकेली कीअं आई आहे देवी? स्वामी भूप चंद्रोदय नामा तिह कन्या मथुरापुर धामा। मथुरापुरीअ जी मां राजकुमारी आहियां, चंद्र उदय मुंहिंजे पिता जो नालो आहे, सत्यवंती मुंहिंजो नालो आहे। सत्यवंती है नाम हमारा पिता क्रोप कर दीन निकारा। हा, बन रोगी तिह अर्पण कीना तास्य पान ग्रहण मन लीना। पंहिंजी सॼी कथा ॿुधाइणी पई। जेको बि मिलंदो आहे, ॾिसो कोई संसार जो माण्हू कोई थोरी बि शइ ॾींदो आहे त उनखे सॼी कहाणी पंहिंजी ॿुधाइणी पवंदी आहे। हिकु परमात्मा ई अहिड़ो आहे जेको कॾहिं असां खां कुझु न पुछंदो आहे। हिकु भॻवानु ई अहिड़ो आहे जेको बिना चए ॾींदो रहंदो आहे, ॾींदो रहंदो आहे, ॾींदो रहंदो आहे। गुरु नानक चवनि था देदा दे लहंदे थक पाए। वठण वारा भले थकी पवनि, उहो ॾियण वारो थकिजंदो न आहे, ॾींदो रहंदो आहे, ॾींदो रहंदो आहे, ॾींदो रहंदो आहे। ऐं असां जीव कंहिंखे हिकु शइ बि ॾींदा आहियूं त 100 ॼणनि खे ॿुधाईंदा आहियूं, ॿियनि खे बि, अरे मां ई त ॾिनोमांसि थी, अरे मां ई त हिन जी मदद कई, न्याणीअ जी जॾहिं शादी हुयसि मां ई त पैसा ॾिनामांसि।
ओहो, असां थोड़ी भी कंहिंजी मदद कंदासीं त 100 ॼणनि खे ॿुधाईंदासीं ऐं उन वीचारे खे त बार बार अहसासु कराईंदासीं। ऐं उहो हिकु प्रभु अहिड़ो आहे जेको ॾींदो आहे त ॾेखारी बि न ॾींदो आहे, वरी कॾहिं दर्शन बि न ॾींदो आहे की मां तोखे ॾिनो आहे। उहो त कॾहिं कंहिंखे ॿुधाईंदो बि न आहे ऐं चुपचाप पंहिंजे भक्तनि जा भंडार भरींदो वेंदो आहे, भरींदो वेंदो आहे। सुदामो कृष्ण भॻवान वटि वियो, जेसि ताईं वापसि आयो तेसि ताईं सुदामे खे ख़बर न हुई कि मुंहिंजा महल ठही विया आहिनि। वियो कृष्ण भॻवान ॾे, दर्शन कयईं, 15 ॾींहं कृष्ण भॻवान वटि रहियो, खूब घुमियो, रथनि ते मौज कयईं। कृष्ण भॻवान चरण धोतसि, कृष्ण भॻवान पंहिंजा कपिड़ा पारायसि, कृष्ण भॻवान जाॾे वञे पियो गॾु पियो वठी वञेसि। राणियूं पई चवनि हीअ त बिना सौतन असांजी अची वई आहे, असां सां ॻाल्हाए ई नथो। सॼो ॾींहुं सुदामा 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 हीअं सुदामा हीअं सुदामा हीअं सुदामा हीअं। पोइ जॾहिं सुदामे वीचारे ॾिठो कि राणियूं सभु मुंहिंजे करे वीचारियूं दुखी थी थियनि, चयसि चङो हाणे मूंखे मोकल ॾे। ऐं उहो दोस्त बि अहिड़ो जेको लॼ खां कृष्ण खां कुझु घुरे न पियो। चए पियो मां दोस्त खां कीअं घुरां, ॿुॾी मरां, दोस्त खां घुरबो न आहे, दोस्त खे ॾिबो आहे। ऐं हो दोस्त वरी अहिड़ो जेको चए पियो हिनखे ॿुधाए करे छा ॾियां, मां ॾियांसि त ॿुधायांसि कि हा वटि हे खणी वञ, हे प्रेजेंट अथई कि हे ख़र्च अथई कि हे पैसा अथई, सन न। भॻवान बि कुझु बि न ॾिनुसि। जंहिं महिल सुदामो मोकिलाइण लॻो न, भॻवान चएसि थो इहे लटा भैया लाहे ॾे, रुकमणी सतभामा चिलाईंदियूं, हे मुंहिंजा लटा जेके हिन में सोन जी जरी थियल आहे, हीरा जड़ियल आहिनि, तूं उहा ई फाटल धोती ऐं पीलो जेको अंगोशो गले में विझी आहीं उहो ई पाए वञ। अरे सुदामो चए पियो मां त सोचियमि द्वारकाधीश कृष्ण भॻवान राजा, हे त भेण कंजूस आहे दिलि जो, हे त पंहिंजो वॻो बि नथो ॾे पाइण लाइ, चए थो उहा ई फाटल धोती पाए वञ। पर अंदर ई अंदर भॻवान त उते महल ठाहे छॾिया न। भॻवान जेको बि ॾींदा आहिनि ॾेखारे करे न ॾींदा आहिनि, जताए करे न ॾींदा आहिनि, ॿुधाए करे न ॾींदा आहिनि। ऐं असां इंसान टके जी बि मदद कंदासीं, रुपए जी बि मदद कंदासीं त ॿुधाए करे जताए करे ज़िंदगी भर उनखे ठपको लॻाए छॾींदासीं। ओहो, ऐं आहे सभु मालिक जो। इहा असांखे बि ख़बर आहे कि मां अगरि कंहिंजी मदद कयां थो त उहो मुंहिंजो थोड़ी आहे त मालिक जो, सभिनी खे ॾिनल उन जो आहे। उन जे ॾिनल मां अगरि थोरो खणी कंहिंखे ॾिनोसीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ जय श्री कृष्ण। अगन ढूंढने हित इह आई, सो मुन मोह दीजय सुखदाई। मुनि ॾाढो ख़ुशि थियो उन जी कथा ॿुधी करे, अग्नि ॾिनई। हा, सुखदाय मुन दीजय अगन शुभ लगन आज दिवस अहे। अग्नि त उनखे ॾिनई, उन राजकुमारीअ खे उन संत प्रणाम कयो कि बछड़ी तूं धन्य आहे, राजकुमारी थी करे पंहिंजे पिता जी आज्ञा थी जंगल में आई आहे, वरी कोड़ीअ सां शादी बि थी करे। मैं करहूं साखी देव गिरहूं पाण, यह मोह मन चहे। हा हा, यह सुनत मुन बहु प्रसन्न होए, तेह होत्र ते अग्नि दई। अग्नि त ॾिनी, पर अग्निअ सां गॾु ई गॾु संत आशीर्वाद बि ॾिनी। संतनि जे दर तां काई बि शइ मिले, उहा कहिड़ी बि हुजे, त हुन में आशीर्वाद समायल हूंदी आहे। हाणे अॼु संतनि जे दर तां अग्नि मिली, अग्निअ में बि आशीर्वाद। हा, ले प्रसन्न होए निवाए, सिर मुन पास पत प्रापत भई। पति वटि आई अग्नि खणी करे, प्रसन्न होए पत कौं कहो, लीनी अगन जलाए। अग्नि पहिरियों प्रज्वलित कयईं, 2-3 लकड़ियूं रखी करे, जेका थोड़ी सी अग्नि उतां खणी आई, उनखे सुंदर तरीक़े सां हवन कुंड वांगुरु ठाहे करे ॿारियईं। पान गहरण मोह कीजिए, राजकुंवर चित लाए। अग्नि साक्षी करे राजकुमार के हथ जोड़े वेनती कयईं,
पिता मोहित हैं अर्पण कीना, सुभग लगन भल अब मोह चीना। उनखे भी सॼी ॻाल्हि ॿुधायईं। तां कर पान ग्रहण झट कीजय, हमरी विनय मान यह लीजय। मुंहिंजी वेनती स्वीकार कयो, तव्हां मूंसां विवाह कयो। कहेर तू प्रण सुन हे प्यारी, मैं अति दुखी व्याह कस नारी। हा, कुष्ठ रोग तन श्रोणत सर्वंत, अति दुर्गंध भयो यह पर्वत। जी। टुटत गलत सब तन के अंगा, आयु युवा दुत भी मुह भंगा। राजकुमारी, मां ॻाल्हाए बि नथो सघां, न उथी वेही थो सघां, न हली चली थो सघां। मुंहिंजे शरीर जी हालति, मुंहिंजे आसपास जो वातावरण, मूंखे वॾो श्राप मिलियल आहे। तूं मूंसां कीअं शादी करे सघंदी आहे? का सुख पावहगी बर मुझको, करहूं अवर पत आज्ञा तुझको। मां तोखे स्वतंत्र थो कयां, मां तोखे आज्ञा थो ॾियां कि तुंहिंजे पिता क्रोध में भरिजी भले तोखे चयो आहे कि कोड़ीअ ॾे हली वञ, पर मां इहो पाप नथो करणु चाहियां। मां तोखे आज्ञा थो ॾियां कि तूं पंहिंजी पसंदि सां जेको सुंदर कोई राजकुमार सुंदर छोकिरो तोखे पसंदि अचे, तूं उन सां विवाह कर, उन सां शादी कर। सुन कर कुवरह विनय उचारी, हमरो तुम भरता सुखकारी। हे राजकुमार, जंहिंमहिल मुंहिंजे पिता पंहिंजी ज़बान मां वचन कढियो, ओॾी महिल खां ई तव्हां मुंहिंजा पति थी विया आहियो। हीअ त सिर्फ़ु देवताउनि जे आशीर्वाद वठण लाइ बाहि ॿारी आहे, अग्नि साक्षी कई आहे। अॻे ईअं हूंदो हुयो, कंहिंजी सगाई बि थी वेंदी हुई त घणो करे तोड़ींदा न हुया, चवंदा न जंहिंसां सगाई थी आहे उहो मुंहिंजो पति थी वियो। हाणे अॼुकल्ह ज़मानो ॿियो आहे, हाणे त उहे ॻाल्हियूं न रहिजी वियूं। अॻिते अञा भॻवानु कृपा करे, पर अॻे ईअं हूंदो हो कि जंहिंजी हिकु दफ़ो हिकिड़ा सभु पंच ॿिनि गांवनि जा मिली करे साईं कंवरराम साहिब वटि आया। साईं कंवरराम साहिब जा गुरु केरु हुया? आई आहे संगी वैशाली, संगी जंहिंखे मञींदी आहे, साईं सचा सतराम दास साहिब। उन्हनि खे चयो वियो सचो सतराम, चओ सचो सतराम। सचो सतराम। सचो माने संत, सचो दरवेश, जंहिं कोहर मटर खाधा, कंवर ते कृपा कई, ऐं पंहिंजी गद्दी कंवरराम साहिब खे ॾेई विया। जॾहिं उन्हनि चोलो छॾियो त साईं कंवरराम खे सभु संगत मञींदी हुई, ऐं जेको बि कोई पुछणो हूंदो न काई ॻाल्हि त जीअं सतराम दास साहिब खां पुछंदा हुआ, ते कंवरराम खां पुछण आया। ॿिनि गांवनि जा पंच आया, चयो साईं असांजी हीअं हीअं सगाई थी आहे, ऐं असां तव्हां खां पुछण आया आहियूं। हूअं त तव्हांजा गुरुदेव हुया सचा सतराम दास साहिब, हाणे तव्हां हाज़िर आहियो, तव्हां कृपा करे असांखे फ़ैसिलो ॿुधायो। साईं कंवरराम साहिब खट ते वेठा हुआ, ऐं चयो बाबा आया आहियो, आए जो आदर कबो आहे, पहिरियों पापड़ पाणी स्वीकार कयो। असां सिंधियुनि में पापड़ पाणी हलंदो आहे। हे त अॼुकल्ह ड्राई फ्रूट हे हो सभु प्लेटूं सजाए रखनि था, वीचारो बसि ॾिसे ऐं हली वञे। हा न, खाईंदो छा? खाईंदो त हुनखे चवंदो खाई वियो। उहा प्लेट उअं ई पई हूंदी साल खनि, वरी पोइ जॾहिं हुन में गड़बड़ थी वञे, गीला वीला थी वञनि त पोइ हण कंहिंजे कर्मनि में वरी ॿिया भर। अॻे सिंधियुनि में हलंदो बढ़िया, पापड़ पाणी, चांहि, ॾुध, लस्सी, इहे हलंदा। पोइ चयूं बाबा पहिरियों पापड़ पाणी स्वीकार कयो। हीअं कयो, कुंवारे तां हिन पासे वियो, घोटे तां हिन पासे वियो। अच्छा न, कुंवारे तां हिन पासे वियो, घोटे तां हिन पासे वियो। साईं कंवरराम खट ते वेठा, उहो कुंवारे तां हिन पासे वेठा, घोटे तां हिन पासे वेठा। पापड़ पाणी हलियो, प्रसाद अनेक संतनि वटि सॼो ॾींहुं प्रसाद ईंदा रहंदा आहिनि, कंहिं महिल कहिड़ा कंहिं महिल कहिड़ा। जेके प्रसाद अचनि थाल भरियल, साईं कंवरराम हथु लॻाइनि जा थोरो खाइनि, विराए पुट घोटे तन में विराए, वरी ॿियो थाल कुंवारे तन में विराए। कलाकु थी वियो, पंच उथी बीठा। चयो साईं 5 मिंटे जो कमु आहे, तव्हां वटि कलाकु थियो आहे, वेठा आहियूं,
ॿिनि गांवनि जा मुखी, ॿिनि गांवनि जा पंच आया आहिनि, फ़ैसिलो कयो न। चई छाजो फ़ैसिलो? छा थी वियो? चई तव्हांखे जो चयोसीं, चई फ़ैसिलो त तव्हां पाण ई करे छॾियो। मां चयोमांव घोटे तां हेॾां वियो, कुंवारे तां हेॾां वियो, त तव्हां वेठा आहियो त तोड़ींदव वरी छाजे लाइ? हा, छाजे लाइ तोड़ींदव? भउ कयो भॻवान जो कुझु? सगायूं वगायूं करे तोड़ण सां कंहिंजी दिलि बि टुटंदी आहे, इहो कॾहिं सोचियो अथव? हिक जी कारण जे करे टुटे, पहिरियों त वॾनि जी दिलि टुटंदी आहे, माता पिता वीचारनि जी कहिड़ी ग़लती? अॼु ॿार जेके असांजा ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा सुठा आहिनि, मां त तारीफ़ कंदो आहियां, पर इहा तारीफ़ न आहे, पूस पूस आहे। ॿार एॾा पढ़ियल, एजुकेटेड, एॾा गुणवान, एॾा होशियार, पर इहो नथा सोचनि भई माउ पीउ जी दिलि ते चोट लॻंदी, ठेस लॻंदी, असां तोड़ियूं कीअं था? हा, अरे तोड़नी आहे त पोइ कयो ई न, पहिरियों ई कयो था त वरी तोड़ियो कीअं था? ॿई पढ़ियल लिखियल आहियो। त ईअं अॻे न थींदो। अॻे त सगाई बि थी वेंदी, ऐं कंहिं कारणवश काई ॻाल्हि थी वञे त उहे वीचारा हिक ॿिए जे सहारे ईअं बि ज़िंदगी गुज़ारे छॾींदा। सगाई थी वई माने शादी थी वई, इहे नियम हुया अॻे। ऐं एॾो प्यार बि हुयो, एॾी सिक बि हुई, एॾी मर्यादा बि हुई। चवे थी सत्यवंती, जंहिं महिल मुंहिंजे पिता मुख मां चयो कि तुंहिंजो घोटु हो तई, बसि थी वियो फ़ैसिलो, शादी थी वई। हे त मां देवताउनि जी आशीर्वाद वठण लाइ अग्नि बारी आहे। हा, शंकर हरि सम तुम मोहे अहूं, तुम ते सकल कल्याण है लहूं। तव्हां मुंहिंजा पति न आहियो, मुंहिंजे लाइ शिव शंकर भोलेनाथ आहियो। तव्हां मुंहिंजे लाइ भगवान आहियो, तव्हां मुंहिंजे लाइ देवता आहियो। हाँ, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। कोई मुझसे पूछे तो समझे ये जाने, तुम मेरे क्या हो कि तुम मेरे क्या हो। तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। जिधर देखती हूँ उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में गुम हो। मैं हूँ एक छोटी सी माटी की गुड़िया, तुम्ही प्राण मेरे, तुम्ही आत्मा हो, तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा, तुम्ही देवता हो, तुम्ही देवता हो। ये भी था गान। हा, इहा मोहब्बत त हुजणु खपे। तव्हां बि सम्झो कि तव्हांजी जेका इहे लक्ष्मी आहिनि घर जूं, कॾहिं इहा क़दुरु कयो इन्हनि जी। ऐं हे त वीचारियूं अॼु बि कंदियूं आहिनि, हे अॼु बि कंदियूं आहिनि। छोकी सॼी संगत असां वटि ईंदी आहे त असांखे पंहिंजी पर्सनल, पंहिंजियूं घरेलू ॻाल्हियूं, पंहिंजियूं सभु ॿुधाईंदा आहिनि, ऐं असांखे ॿुधणो पवंदो आहे। इन करे कि इहे आस्थान ईअं आहे कि हर कंहिंजो ॿुधणो पवंदो आहे। पोइ उहे ॿुधाईंदियूं आहिनि त उन मां ख़बर पवंदी आहे कि हिन खे केॾो प्यारु आहे। हर स्त्रीअ खे पंहिंजे पतीअ सां प्यारु हूंदो आहे, चाहे उहो शराबी हुजे,
चाहे उनखे मारींदो हुजे, चाहे उहो ग़लति हलंदो हुजे, चाहे उन सां बुरो हलंदो हुजे, त बि स्त्रीअ जी दिलि भॻवानु अहिड़ी ठाही आहे कि उहा पंहिंजे पतीअ खे भॻवानु सम्झंदी आहे। ऐं असांजे हिंदू धर्म जी इहा मर्यादा आहे। इहो त बिल्कुलु निश्चित आहे। असां सॼी संगत जी ॻाल्हियूं ॿुधूं था त असांखे ख़बर पवंदी आहे कि वाक़ई में हिकु माताउनि भेनरुनि जे दिलि में पंहिंजी पतीअ लाइ ॾाढी क़दुरु हूंदी अथव। ऐं पतीअ जो हाल वरी ईअं हूंदो आहे कि डुकंदो 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 पोस्ट ऑफिस पहुतो, चयईं मुंहिंजी घरवारी गुम थी वई आहे। चयईसि घरवारी गुम थी वई त थाणे ते वञ न। चई अरे ख़ुशीअ में हेॾे हली आयो आहियां। ईअं न कयो भाई, इन्हनि वीचारनि जी क़दुरु कयो। इहे वीचारियूं जेके मेहंदी थियूं लॻाइनि, उन में ॻाढ़ो रंग अचे सुंदर, उन्हनि में ख़ुशबू अचे। हे वीचारियूं जेके सुंदर सुंदर काॾों काॾों ॻोल्हे ॻोल्हे, हर लेडीज़ सोचींदी आहे भई मां अहिड़ी ड्रेस वठां जेका ॿिए कंहिंखे न हुजे, कि मुंहिंजो पति मुंहिंजो भॻवानु ख़ुशि थिए, उनखे नयोपन महसूसु थिए। मैं ॼण अॼु आई आहे, अॼु शादी थी आहे, जस्ट मैरिड। ॾाढो सुंदर अग्नि साक्षी कयईं, पंहिंजे पतीअ खे चयईं मुंहिंजे पिता चयो आहे त तव्हां मुंहिंजा प्राण आहियो, मुंहिंजी आत्मा आहियो, मुंहिंजे लाइ शिव शंकर भॻवानु आहियो। जेसिताईं मां कुंवारी हुयमि त भोलेनाथ जी भक्त हुयमि, हाणे भोलेनाथ ख़ुदि मूंखे वरदान ॾिनो त जेको पति ॾिनई उहो ई मुंहिंजे लाइ शिव स्वरूप आहे। आज्ञाकारी रहूं मैं, टहल करऊं मन लाए। मां तव्हांजी सेवा कंदमि। पान ग्रहण की जय अब है, हे भरता सुखदाय। तव्हां हिम्मत कयो, उनखे सहारो ॾेई बिहारियईं, पाणी ग्रहण कयो, अग्नीअ जा परिक्रमा कयो। इस प्रकार भरत पर सन कर, साक्षी रूप की न अग्नि धर। ये गोल्डन वॉच है भेजा, कांटा भी गोल्डन, ख़बर ही नथी पए टाइम। जहाँ त कांटा हिन वरी कारे रंग जा हणाए जो त टाइम त ॾिसण अचे। सत थी विया आहिनि? हा अरे जल्दी कर भाई जल्दी कर। पान ग्रहण की नो तेह बाला, आए सकल देव तत्काला। उन्हनि जी शादीअ में सभु देवताऊं अची विया, अग्नि साक्षी कयईं। अहिड़ी शादी कोई न। अॼु असांजी शादीअ में बसि असां चवंदा आहियूं फलाणे नेता खे घुराए, फलाणे हिन खे घुराए, फलाणे हुन सेठ खे घुराए। इन जे शादीअ में त सभु देवी देवता हली आया। ब्रह्मा विष्णु रुद्र मुनि आए, आशीर्वाद दीन सुख पाए। ब्रह्मा विष्णु भगवान शिव शंकर पाण आयो, भई असांजी न्याणी आहे। जेको बि जंहिंखे मञींदो आहे न, जेको बि जंहिंजी जंहिंमें श्रद्धा हूंदी आहे, त उहे उन जी शादीअ में चवंदा आहिनि असां वञूं, चाहे कीअं बि हुजे पहुचूं, भले थोरी देरि जे लाइ उन जी शादीअ में असां पहुचूं, आशीर्वाद ॾेई अचूं उनखे। शंकर भॻवानु पाण आयो, भई असांजी न्याणी आहे, असांखे मञींदी आहे त असांखे उन जी शादीअ में वञणु खपंदो। त हाणे शंकर भॻवानु ईंदो त उन सां गॾु केरु चढ़ी ईंदी बैल ते? हा पार्वती माता बि आई, विष्णु भॻवानु आयो त लक्ष्मी माता बि आई, ब्रह्मा आयो त ब्रह्माणी बि आई, गणपति आयो त रिद्धि सिद्धि बि आई, सभु देवताऊं अची विया। हम साक्षी सब यह पत तेरो, तुम्हारे सब सुख पाए घनेरो। देवताउनि आशीर्वाद ॾिनी कि पुट असां तोखे आशीर्वाद था ॾियूं, अॼु खां वठी तुंहिंजो पति आहे ऐं तूं हिकु ॾींहुं सुख पाईंदे हिन जी सेवा में। सेवा कंदे कंदे हिन जा दुख ज़रूरु दूर थींदा। अंतर ध्यान भय सब देवा, करन लगी भरता की सेवा। उन्हनि जी आशीर्वाद पाए सेवा में लगी वई, देवताऊं अंतर ध्यान थी विया। तन मर्दन कर कंत नवावे, भूखन बसन शरीर बनावे। सेवा सेवा सेवा, बस ॾींहं राति सेवा ई करणी हुई उनखे। त कंद मूल फल सुंदर ल्याई,
निज कर भरत हैं बैठ खवा सेवा 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 बल फल खणी चे खाराए सेवा करे वरी सेवा करे वरी जंहिंमहिल कुझु ज़रूरत पए उहो कमु करे सेवा 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 असां छा सोचींदा आहियूं सेवा जो फल मिले सेवा जो फल मिले सेवा जो फल छा मिलंदो पहिरियों त उहा शर्त रखंदा आहियूं की हे कयां त छा थींदो हां ऐं सेवक उहो आहे सेवक कहो सेवा बणियाई सेवा बणियाई सेवक को सेवा बणियाई सेवा बणियाई हुक्म बूझ परम पद पाई परम पद पाई सेवक को सेवा बणियाई सेवा बणियाई सेवक को सेवा बणियाई सुखमनी साहिब में लिखियल अथव इहा बाणी सते ऊपर नहीं विचार ऊपर नहीं विचार जाके मन बसिया निरंकार जाके मन बसिया निरंकार सेवक को सेवा बणियाई सेवा बणियाई वाहिगुरु सेवक को सेवा बणियाई सेवा बणियाई सेवक खां पुछूं भाई सेवा जी सेवा मिली उहो ई त मेवान ॿियो अञा सेवा जे बदिले मूंखे छा कुझु न खपे सतगुरु चवंसि त भई एॾी सेवा कई अथई कुझु त चओ चए तो सचे पातशाह सेवा मिली उहो ई मुंहिंजे लाइ इनाम आहे मां लाइक़ु काथे आहियां अरे मां लाइक़ु आहियां कि मूंखे सेवा मिले तव्हां सेवा ॾिनी आहे इहा ई मुंहिंजे लाइ सौभाग्य जी ॻाल्हि आहे ॿियो छा घुरां ॿियो मूंखे कुझु न सेवक खां सेवा बणियाई मुंहिंजे लाइ त इहा सिंगार आहे सेवा ई सम्झ रानी हार पातो आहे ई सम्झ मेहंदी लॻी वई सुंदर सुंदर ई सिंगार थी वियो हथनि सां हाज सतगुर जी ई सोना कंगण थी विया मुंहिंजे लाइ इहो ई त सिंगार आहे ॿियो वरी छा खपे अञा सेवा मिली इहा घटि ॻाल्हि आहे जंहिंखे सेवा मिली उनखे सभु कुझु मिली वियो अंदर ई अंदर उनखे कुझु चवण जी बि ज़रूरत न आहे बसि ॾींहं राति सत्यवंतीअ जो मन सेवा में लॻी आहे पूंजे छिन छिन मह पति को तन लाग्यो 8 जाम सेवा मन 8 ही पैर सेवा हा 14 बरस व्यतीत भय भरता सेवा मां 14 साल पति जी सेवा कंदे गुजरी विया दीनानाथ कृपायतन घाल गवावत ना दीनानाथ कृपालु कंहिंजी बि सेवा विञाईंदो न आहे इत सिर तुलसी विरत के फल को द्वितीय अध्याय वक्ता धनु राम कहे सुनत सर्व अघ जाए ॿियों अध्याय पूरन थियो प्रकाश सां गॾु मंगलाचरण उच्चारण